पीर, ताजदार खत्म नबूवत, ताजदार खत्म नबूवत, शाने सहाबा, शाने अहल बैत, जमीयत उलमा इस्लाम, कायदे जमीयत हजरत मौलाना फजलुर रहमान, शहीद सिंध हजरत अल्लामा डॉक्टर खालिद महमूद सोमरो हिन वक्त बयान थी दो शीरीन जुबान हाफिजुल कुरान हजरत मौलाना अब्दुल जब्बार हैदरी साहब जो। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबियाइ वल मुरसलीन अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम सुम्मा दना फतदल्ला फकान क़ाब क़ौसैनि औ अदना फ़अौहा इला अब्दिही मा औहा फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी मक़ामिल आख़र यमुन्नूना अलैका अन अस्लमू कुल ला तमुन्नू अलैया इस्लामकुम बलिल्लाहु यमुन्नु अलैकुम अन हदाकुम लिल ईमान अन हदाकुम लिल ईमान इन कुंतुम सादिकीन सदक़ल्लाहुल अज़ीम इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व अहलि बैतिहि अजमईन अदद खल्क़िक व रिज़ा नफ्सिक व ज़िनत अर्शिक व मिदाद कलिमातिक वअदद कुल्ल मालूमिन लक दाइमन अबदन अबदा। या रब्बि सल्लि व सल्लिम दाइमन अबदन अला हबीबिक खैरिल खल्क़ि कुल्लिहिम हुवल्लज़ी तुरजा शफ़ाअतुहु मिनल हौल वल अहवाल मुक़तहिमी। हाज़रीन जमात काबिल एहतराम मुझा मुअज़्ज़िज़ दोस्तों बुजुर्गों ऐं भाइरो अज 25 रजब 26 जी रात 1437 हिजरी ऐं 3 मई 2016 अवां जे इन सांगी शहर में मेराज वारे महीने में मदीने जे मीरा आमिना जे लाल इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मेराज जो महीनो आहे। मेराज अवां ॿुधो आलमन ॿुधायो हूंदो
इन महीने में हजरत अलीउल मुर्तजा शेर खुदा रजी अल्लाह ताला अन्हु जी विलादत। इन महीने जी 22 तारीख़ ते सैयदना अमीर मुआविया रजी अल्लाह ताला अन्हु जी वफ़ात। अमीर मुआविया रजी अल्लाह ताला अन्हु मदीने जे मीर जो सालो। अमीर मुआविया रजी अल्लाह ताला अन्हु कातिबुल वहिया, कातिबुल वहिया जो फ़हु सलीम हुजणो लाज़मी है। जॾहिं कुरान पाक नाज़िल थींदो हो त मदीने जो मीर हज़रत अमीर मुआविया के सॾे करे फरमाईंदा हा त कुरान लिख, छो त साईं जन पाण उम्मी आहे। उम्मी उनखे चइबो आहे जो कलम ऐं स्लेट खणी कंहिंजे अॻियां गोॾा भञी पढ़ियो न हुजे, वो उम्मी आहे। साईं जन स्लेट ऐं कलम खणी कंहिं बि उस्ताद जे अॻियां पढ़िया न, छो त दुनिया के अंदर उस्ताद जो दर्जो शागिर्द का मथे आ। जॾहिं त कायनात जो सरदार मोहम्मद अरबी नबियन का भी मथे आ त मोहम्मद मुस्तफ़ा जो दुनिया में तो कोई उस्ताद आहे ही न। जे उस्ताद थे तो दर्जो तो उस्ताद जो बुलंदा न। तंहिंजे करे मुझे साईं जो दुनिया में कोई भी उस्ताद ना है। जे मदीने जे मीर जो उस्ताद आ त अल्लाह पाण आ। साईं उम्मी आ, लिख पढ़ ॿिया कंदा हा, साईं जन ॿुधाई लिखी पान न लिखंदा। बाक़ी इल्मु एॾो हो जो तौरात ज़बूर इंजील जा मसाइल भी हल त कुरान जा मसाइल भी हल। वॾो आलिम हो, नबियन जो सरदार। अमीर माविया का लिखाईंदा हा तंहिंजी माना त मदीने जे मीर जी अमीर माविया जे ईमान में पक ही त अमीर माविया मोमिन आहे। ऐं नबी साईं उन्हनि जे लाइ दुआ घुरी त मुंहिंजा अल्लाह तू अमीर माविया के हिसाब ऐं किताब जो इल्मु अता फरमा। हादियम महदिया साईं जन घर में आया। अम्मा उम्मे हबीबा रज़ी अल्लाह ताला अन्हा जेका अबू सुफियान जी धीउ आहे ऐं मदीने जे मीर जी राणी आहे। हज़रत अमीर मुआविया जी भेण आहे। हज़रत अमीर मुआविया पंहिंजी भेण जे घर में उन जे गोद में कंधु रखी करे सुम्हियो पियो हो। साईं जन आया, मुर्की करे फरमायूं त उम्मे हबीब मुआविया प्यारो अथई? त अम्मा उम्मे हबीब चयोसि मुंहिंजो भाउ आहे, ॿाहिरि भेनरुनि खे प्यारा हूंदा आहिनि। साईं जन फरमायो मतां चवे त अमीर मुआविया मूंखे प्यारो आहे, पर मां मोहम्मद खे बि प्यारो आहे त अल्लाह खे बि प्यारो आहे। हज़रत अमीर मुआविया अली साईं जी काई जंग न आहे। जे जंग आहे त हज़रत उस्मान जे खून जे कतरे जे पलांद वठण जे लाइ त सुलह हुदैबिया वारे मक़ाम ते तव्हां नज़र कयो। मां हाणे मदीनो ॾिसी आयो आहियां। मके पाक खां ॿाहिरि सुलह हुदैबिया जे मक़ाम ते वियुमि। वण जे हेठां 1400 सहाबा मदीने जे मीर जे हथ ते बैयत कई जो मुंहिंजे साईं उस्मान साईं खे मोकिलियो हो त मके वारनि चयो त मोहम्मद अरबी खे उमरो करणु न ॾींदासीं। तंहिंजे करे मुंहिंजे साईं फरमायो त मके वारनि खे चयो त असां उमरो करणु आया आहियूं, जंग करणु न आया आहियूं। हज़रत उस्मान ओॾे वियो। हज़रत उस्मान जे लाइ ॻाल्हि हुली वई त उस्मान खे मके वारनि क़त्ल कयो आहे। त नबीअ खे पतो पियो त नबीअ साहबा खे सॾु करे पंहिंजे हथ ते बैयत करायूं त अचो। मां मोहम्मद जे हथ ते हथ रखी बैयत कयो, वाइदो कयो त जेसीं ताईं असांजे जान में खून जो आख़िरी कतरो आहे, उस्मान जे खून जे कतरे कतरे जो मके जे मुशरिकनि खां पलांद वठंदासीं। बैयत कंदा विया कंदा विया कंदा विया। आख़िरी बैयत नबी अलैहिस्सलाम पंहिंजे हथ खे पंहिंजो हथ पाण फरमाए हे मुंहिंजो हथ आहे, हीउ उस्मान जो हथ आहे। पर इहा जो बैयत साहबा वरिती त अल्लाह राज़ी आहे या नाराज़ आहे? चए थो इन्नल लज़ीन युबाइऊनका इन्नमा युबाइऊन अल्लाह यदुल्लाहि फौक़ा ऐदिहिम। सोना इहे जेके तुंहिंजे हथ जे मथां 1400 साहबा जो हथ आहे न, इन हथ जे मथां मां अल्लाह जो बि हथ अथव। यदुल्लाहि फौक़ा ऐदिहिम लक़द रज़ियल्लाहु अनिल मोमिनीन इज़ युबाइऊनका तहत अश-शजरा। फरमाई मुंहिंजा महबूब मुंहिंजा दिलबर जिन वण जे हेठां वेही करे तुंहिंजे हथ ते बैयत कई आहे, इन मोमिननि खां मां अल्लाह राज़ी आहियां। बाबा उहा बैयत रिज़वान, उहा बैयत छाजी ही? उहा बैयत हज़रत उस्मान जे खून जे पलांद जी।
तो अमीर माविया के भी उस्मान जो खून जॾहिं रब के प्यारो आ मिठे मोहम्मद के प्यारो आ तो वो अमीर माविया के प्यारो हो उन्होंने हज़रत अली साईं हथ ते बैयत कई तंहिंजे करे हज़रत अमीर माविया चयो जा अमीर माविया चयो तो हुन जा कातिल पकड़ियो बाक़ी काई जंग कान्हे का अली मुआविया भाई भाई भाइरनि पाण में हज़रत अली साईं जो कौल आहे त मुंहिंजे तरफ़ां जेके क़तल थिया या उस्मान अमीर माविया तरफ़ां क़तल थिया सभु जन्नती दुनिया के अंदर माण्हुनि कूंडा मल्हाया हाणे 22 तारीख़ ते माविया जी मरण जी ख़ुशी नबीअ जा सहाबा हे क़ुरान तव्हां सामने सांगिल में सहाबा जी महिनत सां पहुतो हे ईअं न आयो अथव मुंहिंजा मोहतरम दोस्तो रत जा दरिया पार कंदो आयो आहे क़ुरान साहबन पंहिंजूं जानियूं ॾिनियूं किन बच्चा ॾिना किन ज़ाल पंहिंजे मुड़ुस खे चयो त वञ मोहम्मद जे दीन जे बुलंदी जे लाइ जान ॾेई आहे भाउ मोकिलियईं पुट मोकिलियईं हतां के मायूं पंहिंजा बच्चा खीर पिया कबी तबूक जे लड़ाई में माई खणी आई त सोना हे मुंहिंजो बच्चो आहे हे जेको आहे सो क़बूल पए पाण फरमा न तीर हलाईंदो न तलवार साईं मां सम्झां थी कुझु न हलाईंदो पर उन मुजाहिद खे ॾियो न जेको ग़रीब आहे जंहिंखे ढाल कान्हे हे मुंहिंजो बच्चो खणी बीहे काफ़र जो तीर अचे मुंहिंजे बच्चे खे लॻे मुंहिंजो बच्चो शहीद थी वञे मोहम्मद तुंहिंजो दीन बुलंद थी वञे असां दीन जे बुलंदी जे लाइ त कुझु न कयो कुझु न कयो नबीअ जो दीन बुलंद कीअं थींदो मन अकामा फ़क़द अकाम दीन वमन तरका फ़क़द हदम दीन पाण फरमायूं जे निमाज़ पढ़ी उन दीन खे ठाहियो सुतून आहे निमाज़ दीन जी वमन तरका फ़क़द हदम दीन जे निमाज़ तरक कई न दीन ड्राए छॾियो सम्झ त बेनिमाज़ी दीन जो दुश्मन आहे मां नथो चवां मदीने वारो घोट थो थिए मूंखे कहिड़ी ताक़त आहे मां बेनिमाज़ी खे दीन दुश्मन चवां क़ुरान इस्लाम निमाज़ सभु भाई कुर्बानीअ सां असां कुर्बानी इहा बि न कई न त काथे मको मदीनो काथे सांगी हिते मोहम्मद जो कलमो बि पहुतो आहे त मिठे मोहम्मद वारो क़ुरान बि पहुतो ईअं न आयो अथव मुंहिंजा दोस्तो ईअं न आयो त वॾी महिनतुनि सां आयो वॾी कावशुनि कोशिशुनि सां आयो साहबा क़ुरान जी तबलीग खणी निकिरी पिया सखर खां ॿार 3 साल बि सगोरनि जी क़बर मुबारक कपिड़ो खपाइण थोरो ई आया नबीअ जो दीन खणी आया इन दीन जे बुलंदी जे लाइ तव्हां जेको आहे सो कोशिशि कयो ऐं पंहिंजनि बच्चनि खे क़ुरान पढ़ायो त तव्हांजा बच्चा क़ुरान जा हाफ़िज़ ऐं आलिम बणिजी वञनि त नबी जो दीन बुलंद थी वेंदो हज़रत अली साईं जे मुतालिक़ मां अर्ज़ु कंदुसि हिन महीने में अली साईं जी विलादत हज़रत अली नबी अलैहिस्सलाम जो सौट 9 साल उमिरि अथसि मिठे मोहम्मद जो कलमो पढ़ी गारे हिरा में वञी करे मिठे मोहम्मद सां गॾु 15 महीनो ॾींहुं वञी इबादत कंदो नबी साईं जो भाउ बि आहे ईअं सम्झो पाण फरमाए अंत अखी फी दुनिया वल आख़िरत तूं मुंहिंजो दुनिया में बि भाउ आहे त आख़िरत में बि भाउ पाण फरमाए अली तुंहिंजे मुतालिक़ दुनिया में 3 ख़्याल अथई तुंहिंजो मिसाल ईसा वांगुरु अलैहिस्सलाम ईसा अलैहिस्सलाम जे मुतालिक़ बि दुनिया में 3 ख़्याल आहे हिकिड़नि इफ़रात कई ॿियनि तफ़रीत कई अली साईं जे मुतालिक़ बि हिकिड़नि इफ़रात कई ॿियनि तफ़रीत हिकिड़ा आहिनि नाची हिकिड़ा आहिनि ख़ारिजी हिकिड़ा आहिनि राफ़ज़ी जिन वधायो उहे राफ़ज़ी जिन सफ़ा घटायो उहे ख़ारिजी ऐं जिन न वधायो न घटायो चयूं अली नबीअ जो बिरादर आहे हसन हुसैन जो बाबो आहे अली सहाबी आहे अली मुत्तकी आहे अली परहेज़गार आहे अली क़ुरान जो हाफ़िज़ आहे इन जमात जो अथई निजात वारी जमात नाजी जमात अहले सुन्नत वल जमात उलमाए देवबंद पाण फरमाए तुंहिंजो मिसाल ईसा वांगुरु ईसा सां हिकिड़नि माण्हुनि मोहबत कई एॾी मोहबत कयूं जो चऊं त ईसा पुटु अलाह जो हालांकि सम्झूं कोन अल्लाह ईसा अलैहिस्सलाम के बिना पीउ जे पैदा कयो अब अल्लाह बिना पीउ जे पैदा करे सघे थो या न करे सघे थो ताक़त अथसि इहो दुनिया खे ॾेखारे मां बिना पीउ मां जे आदम पैदा कयुमि त मूं वटि कुवत आहे पीउ न आहे माउ आहे चलो पैदा करे सघां थो पर जे पीउ जी माउ में तव्हां पैदा थियो हल भई तरीक़ा दुनिया खे ॾेखारिया पर ईसा आहिनि सम्झो कोन बिना पीउ जे वज़कुर फिल किताब मरियम इज़ इंतबज़त मिन आलिहा मकाना शर्क़िया
अल्लाह फरमाए मुंहिंजा दिल पर मरियम जो किसो ॿुधाइनि इमरान जी धी बीबी हन्ना जी धीउ अजीब वाक़ियो आहे इमरान जी ज़ाल बास बासी इज़ क़ालत इमरातु इमरान रब्बी इन्नी नज़रतु लक मा फ़ी बत्नी मुहर्ररा फतक़ब्बल मिन्नी इन्नका अंतस समीउल अलीम फलम्मा वज़अतहा क़ालत रब्बी इन्नी वज़अतुहा उन्सा वल्लाहु अअलम बिमा वज़अत वलैसा ज़करु कल उन्सा व इन्नी सम्मैतुहा मरियम व इन्नी उईदुहा बिक व ज़ुर्रियतहा मिनश शैतानिर रजीम फतक़ब्बलहा रब्बुहा बिक़बूलिन हसनिन व अंबतहा नबातन हसनन व कफ़्फ़लहा ज़करिया कुल्लमा दख़ल अलैहा ज़करियल मिहराब वजद इंदहा रिज़्क़ा क़ाल या मरियम अन्ना लकी हाज़ा क़ालत हुवा मिन इंदिल्लाह इन्नल्लाह यर्ज़ुक़ु मन यशाअ बिग़ैरि हिसाब। अल्लाह जाने तो मां दादू को बहु ट्रेन तो ये पैसा कल्ला कल्ला व्यास दादू वरी दादू को फ्री वरी जेको आहे सो रस्ते में हिकिड़ो वरी हिते मूंखे ॿुधायूं त मोहब्बत ॾाढी अथनि अब्दुल जब्बार हाजी हिकिड़ो हाजी साहब त हुते गॾु हुयो मदीने में तव्हांजो अलाए कहिड़ो आहे मूंखे मिलियो सवेर हा न मुतवली साहब हुते गॾु हो मदीने जो यार आहे फोन कई साईं अचो जाए मां चयो ईंदुसि पोइ तव्हां वरी सुभान अल्लाह वरिया था कयो ॾींहुं राति वाहे सां राति 3 बजे सुतो आहियां 3 बजे न सॼी राति निंड न कई आहे अॼु ॾींहं जो 2 कलाक थी वरी ॾींहुं राति क़ुर पढ़ूं था चपे चपे ते पर माण्हुनि खे ॻाल्हि न थी वञे हा माण्हुनि खे ॻाल्हि न थी वञे पंहिंजा ई असांजा खाटो था अलाह सम्झ ॾींदुमि आमीन चओ अलाह असांखां कमु वठे थो मां नालाइक आहियां सफ़ा मां न वॾो आलिम आहियां न वॾो मुफ़्ती आहियां न वॾो अलामत दार आहियां मां कुझु न आहियां जाहिल आहियां पर जाहिल को जे अलाह कमु वठे त अलाह जी मर्ज़ी आहे। मुंहिंजा मोहतरम दोस्तो जे मां कई मां शैतान बि मां कई मां त चई निकिर नाहे ज़रूरत तुंहिंजी अल्लाह के पंहिंजो दीन क़ुर प्यारो आहे रब कमज़ोरनि खां कमु वठंदो आहे अबाबिलनि खां कमु वरितई काबे खे बचायई नबीअ जे हिफ़ाज़त लाइ अल्लाह तानीअ खां कमु वरितो पर जे अल्लाह असां हाफ़िज़नि खां कमु वठे त चओ अल्लाह जी मर्ज़ी आहे न हा मां मुफ़्ती बि न आहियां वॾो बुज़ुर्ग बि न आहियां कुझु न आहियां हज़रत बीबी हन्ना दुआ घुरी मुंहिंजा लाइ जेको मुंहिंजे पेट में ॿार आहे न इनखे पुट कर त मां तुंहिंजे घर जे हवाले कंदुसि अब अब्बास अखन जी तरह से बासी हुई वली जी दी हुई वलियाणी इमरान वली हो वली बैतुल मुक़द्दस में रहंदा हा वली बुजुर्ग नबी वली पी मुर्स वली पान वलियाणी खबर कान दस दी वा या पुट्रा जले जमी पियोसि जे मुंहिंजा मौला हे त धी वा ही त भले से ज़कर कल उनसा ये त मर्द जड़ी ना है इनके त है सुबी तो मां तुझे घर कीअं छॾियां अल्लाह फरमाए मरियम घबरान हन्ना घबरान इन जो नालो मरियम रख वञी छॾी अचेसि बैतुल मुक़द्दस में खणी आई बैतुल मुक़द्दस में पालियो हुननि जो त असां हिते रखंदासीं कोन औरत कीअं रखंदासीं आख़िरकार ज़कर अलैहिस्सलाम भी हुयो नबी भी हुया चई उछलियो कलम हीअं जो कलम उछलियऊं त सभिनी जा कलम लुड़ी हलिया हज़रत ज़कर अलैहिस्सलाम जो कलम सीर हणी मथे हलियो चई पालींदोमांसि मां ऐं हुयुसि मासड़ पालींदे 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 जॾहिं वॾी थी त बैतुल मुक़द्दस जे भरिसां घर लोटाए ॾिनई कमरे में वेठी आहे माली ॾेई हलियो वेंदो हो
एक ॾींहुं अल्लाह जे नबी खां ख्याल लही वियो नबी बी मरियम खां ॿाहिरां दरवाज़ो ॾेई हलियो वियो हिकिड़ो ॾींहुं गुज़रियो ॿियो टे ॾींहं गुज़री वियो चई यार छोकिरी त कमरे जे अंदरि बंदि न मानी न पाणी उन्ही बुखी मरी वई हूंदी क़ुरान तो ॿुधाए अल्लाह रब फरमाए मुंहिंजा दिलबर हे नबी बीअ जो वाक़ियो ॿुधाइनि उन माने खे जेके मां रब जो दर छॾे करे वञी ग़ैरनि जे आॾो किरियूं हनि जेके मूंखां सवा रिज़्क़ ॿिए खे तलब था कनि हेॾे नज़र त कर वाक़ियो क़ुरान में सॼो सूरत जो नालो इमरान आल इमरान उहा इमरान जी धीउ टे ॾींहं कमरे में बंदि अल्लाह जो नबी आयो अल्लाह अल्लाह क़ुरान तो फरमाए कुल्लमा दखल अलैहा ज़करिया अल मिहराब वजद इंदहा रिज़्क़ा अयां जो दरवाजो खोल ॾिठई अयां जो नज़र करे त बीबी मरियम मुसल्ले ते वेठी आहे अण मुदाता मेरा मुसल्ले ते पया अथसि हैरान थी वियो हे सत भी सही आहे हे दरवाजा भी काॾों आंदई पुछईंसि काल या मरियम ओ मरियम अन्ना लक हाज़ा हे काॾों आंदा अथई चो उमिरि जी नंढी ही पर चो अक़ीदे जी ॾाढी पक्की ही अछूं ॾाढ़ियूं थी वियनि अछा मथा थी वियनि अक़ीदो न सुधरिया मथो हणी 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 वाइज़ करे करे वॾा आलिम वीचारा दुनिया छॾे विया असां बि अची कुराड़ा थिया आहियूं हे बुज़ुर्ग महिनत था कनि हेॾो साईं वारा आलिम सगोरा साईं मौलाना सत्तार काज़ी साहब महिनत करे करे मदरसा हाफ़िज़ आलिम पर माण्हू न सम्झा चईसीं अलाह बि अलाह वाह पर साईं बि त घटि कोन्हे न हाणे हिनखे केरु सम्झाए सौ कुरान जा त पर हिकिड़ो तो अहिड़ो पढ़ी वञे असांजी महिनत वई सुधरियो ई न हेतिरी आहे हेतिरी चए थो या मरियम ओ मरियम काॾों आंदा अथई चए थी क़ालत हुव मिन इंदिल्लाह ईअं करे सम्झो ईअं चवंदी हुजे त ज़करिया तोखां त विसरी वई हुअसि पर अलाह त न विसारियो हो न ज़करिया अलैहिस्सलाम खे औलाद कोन आई अछी ॾाढ़ी थी वयसि ज़िक्र रहमत रब्बिका अब्दहू ज़करिया इज़ नादा रब्बहू निदाअन खफिया क़ाल रब्ब इन्नी वहनल अज़्मु मिन्नी वस्तअलर रासु शैबा वलम अकुम बिदुआइका रब्बि शक़िया क़ुरान तो फरमाए उते देरी न कई हुनालिक दअ ज़करिया रब्ब क़ाल रब्ब हबली मिन लदुनका ज़ुर्रियतन तय्यिबा अतला कई तवे तो मुंहिंजा मौला करीम वॾे मरियम जे मुंड में इहो वाक़ियो आहे त मुंहिंजा मौला मां कुरानो थी में अच्छा वारो थी वियो हॾा सुस्त ऐं कमज़ोर थी वियो रब काई ताक़त न रही आहे मां कुरानो थी वियो मुंहिंजा मौला मुंहिंजे पुट ॼण जी मौसम कान हुई जीअं बिना मौसम जे बीबी मरियम खे मेवा न अथई मूंखे बिना मौसम जे पुट ॾे कंहिंखां घुरे पुट कंहिंखां थो घुरे नबी या नबी 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 लखे वली गॾ कर मां नबीअ जे जुतीअ जे दज़ जे मथां घोरे छॾे नबी अल्लाह अल्लाह यस्तफी मिनल मलाइकति रुसुलन व मिनन नास अल्लाह नबी चूंडींदो आहे या माण्हुनि मां या इंसान मलाइकनि मां अल्लाह चूंड कई आहे सॼी काइनात मां माण्हुनि मां अल्लाह नबी चूंडिया हर नबी मुस्तफ़ा है मुस्तफ़ा जी माना चूंडियल हर नबी चूंडियल आहे पर चओ मोहम्मद चूंडियलनि मां चूंडियल आहे नबीअनि मां चूंडियल मोहम्मद चूंडियलनि मां चूंडियल हथरा कई अल्लाह दे सॾे थो कंहिंखे थो सॾे छा चईंसि त नंढड़ी नोमाए कुराड़ो थी न जिब्रील खे बि न मोकिलियईं पाण हक़ल कईंसि मथां चो सुभान अल्लाह या ज़करिया सॾेसि लफ़्ज़ या ज़करिया फरमातो या ज़करिया इन्ना नुबश्शिरुका बिग़ुलाम इस्मुहु यहया लम नजअल लहू मिन क़ब्ल समिया रब तो फरमाए ओ मुंहिंजा ज़करिया ओ मुंहिंजा नबी ज़करिया मुंहिंजी रहमत में उम्मीद कई थई रब तो फरमाए इन मौसम में पुट भी दो जाए त नालो भी मां अल्लाह यहया रखी दो जाए पुट
पुट भी नहीं नालो भी रखी नहीं बीबी मरे वही वली थी वही वली एक दफ़े कमरे में वेठी आहे ॾिठई त नौजवान हसीनो जमील माईअ जे कमरे में हयादार पर्देदार अकल के खबरदार बी قالت إني أعوذ بالرحمن منك إن كنت تقيا माला जी पना थी कोना केरो आहे रे काए पियो नर पखी भी न आयो मैं खबरदार बीरो चेसो قال إنما أنا رسول ربك चो न सुभान अल्लाह मरियम घबरा न मां बियो न आहियां मां अल्लाह जो पैगाम खणी आयो आहियां छाजे लाइ लिआबल के गुलाम सकियो पाक पुट जी तोखे बिशारत ॾियां त तोखे पुट थींदियो अल्लाह अल्लाह अम्मा बीबी मरियम चवे थी कहिड़ियूं ॻाल्हियूं थो करे मां न निकाह कयो न बदकार औरत आहियां बिना मुड़ुस जे पुट कीअं थींदो चवे थो काल कज़ालिक काल रब्बुक मरियम बस रब जो हुक्म आहे त पुट थींदी जो फू करने सब हमल हमल थी उन वक्त सैन औरत न माओ न भेण न मासी न नानी कुछ भी न वेचारी के बाल ॼण जी तकलीफ़ थी त कमरे मां निकरी बाहर आई फिटल बाग हो हिकिड़ी खजीअ खे टेक ॾेई अहिड़ा लफ़्ज़ थी चवे ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे इन विलादत वारे टाइम ते डिलीवरी वारे टाइम ते भेण जी ज़रूरत हूंदी आहे माउ जी ज़रूरत हूंदी आहे मासीअ जी हूंदी आहे न हूंदी आहे परेशान हूंदी आहे या लैतनी मितु क़ब्ल हाज़ा व कुन्तु नसियम मनसिया केड़ा त खारा लफ्ज़ तई ओ मुझा मौला इन आज़ार कान दे उन मारे मिट्टी में मिलाए छड़िया न हुजा न दुख ॾिसा अल्लाह फरमाए मरियम छा कल सही पुट जी तकलीफ़ ओ मुझा मौला उन भी लगी आ बुख भी लगी रब तो फरमाए मरियम घबराए छो थी सागो तरफ आया जो अन मुदायता में समेवा ॾिना मां ज़करिया बंद करे वयो हुई सागो रब मां फनादा मिन तहतिहा अल्लाह तहज़नी कद जाल रब्बुक तहतक सरिया व हुज़ी इलैक बिजिज़इन नखलत तुसाक़ित अलैक रुतबन जनिया मरम घबराए छो थी घोटण ने जमीन के ताज़ो ताज़ो पानी जाए मिठो जे खजी जो सुके तुलके जगे का तारी काने लोडड़ो देस न रब तो फरमाए लोडड़ो देन तू जो कम आ त अनमुदाय तू ताजू ताजू खारकू खारण मां अल्लाह जो कम आ तो ताजो लोडड़ो नहीं पानी आयो पुट भी जमी भला छा तो जद फकुली वशरबी वकर्री आईना खाओ भी पी भी फकुली खा वशरबी पी वकर्री आईना पांजो बच्चो ॾिसी करे अखियूं भी ठार अबा औलाद नेणन जो ठाल आहे या न केड़ो कमाए कमाए मोटी ईंदा थकल टुटल नंढड़ा बचड़ा बाबा बाबा अबू अबू कंदा सीने ते चढ़ी वेंदा त सॼे ॾींहं जा थक कई लही वेंदा औलाद नेणन जो ठार आहे साईं साईं हे त मसला हल थी विया हाणे मां कारे वञा कौम जा मेणा था मारन रब फरमायो घबराए न कोई भी मानू ॾिसे ॻाल्हाए जाए न जो ॻाल्हाइण खां रोज़ो रखजाए जेको मानू ॾिसे उनके चइजाए इन्नी नज़रतु लिर्रहमान जेको मानू ॾिसे उनके चइजाए मां अल्लाह जे नाले ते नज़र कयो आहे अबा नज़र कंहिंजे नाले ते न्याज़ कंजो अल्लाह तो सेखारे सिन्नी नजर तुल रहमान मां रहमान जे नाले ते नजर कयो गाला जान नजर भी अल्लाह जो तई न्याज भी अल्लाह जो तई मदीने जे मीर के ये चीज महबूब कुल इन सलाती व नुसुकी व महयाय व ममाती लिल्लाह रब्बिल आलमीन मुजा दिल भर जो बेशक मुजी नमाज जे नमाज में सजदो जे में रुकू जे में क्या जैमें करायत जैमें वेण बीण जैमें अतहियात व महवनुसुकी मुझी कुर्बानी मुझी नजर न्याज मुझी बासबूज मुझी खैर खैरत व महयाय मुझो जीण व ममाती मुझो मरण अल्लाह रब्बुल आलमीन कंजे लाए ला शरीक लहू कोई शरीक ना
अल्लाह से कोई भी शरीक नाए हिकु अल्लाह इया का नाबुद व इया का खास इबादत तुंहिंजी ई क्या तो ऐं मदद भी तो खां ई ई ई ऐं बी जो फ़र्क़ु आहे मुशरिक चए थो तो खां बी इबादत तुंहिंजी बी मदद तो खां बी बी ई ऐं बी जो फ़र्क़ु अथव हो बी तो चए माना तूं भी आहे ॿिया बि आहिनि पर मुवहिद तो चए तोखां ई तोखां सवा ॿियो कोई माबूद कोन्हे तोखां सवा ॿियो कोई मददगार कोन्हे हो मिलाए ई ऐं बी जो फ़र्क़ु समझंदा कयो तोखां बि अलाह से तोखां बि कोन्हा अलाह से तुंहिंजी बि मदद खपे तुंहिंजी बि असां चऊं तुंहिंजी ई बस ई ऐं बी जो फ़र्क़ु समझो ठीक आहे रोज़ो रखियईं क़ौम रे जने बालो खणी आई मेहणे ते मेहणा ताने ते ताना अल्लाह अकबर एडा ताना लगी आ सादा चवणी आ उक्ता हारून ओ हारून जी भेण हारून अलैहिस्सलाम अल्लाह जो नबी उन जी भेण नही इज्जत वारो घर हो एडो जो उन जी भेण पई सॾजे छो त इमरान जी धी हुई इमरान त अल्लाह जो कामिल वली हो ए छा करे छड़ी मां कान अबू किमरा सहू व मां कानत उम्मुकी बगिया तुझी मां भी भली तुझो पी भी भलो ए नको कपाए छड़ी असां कौम जो बिना मुड़स जे पुट खणी आईया मरे में ए छा करे छड़ी अल्लाह अल्लाह मेहणाई त गालाए नथी फअशारत इलई कालू कैफ नुकल्लिब मौ कान फिल महद सबिया मूसा न गालायो इन पींघे वारे सां गालायो इन गोद वारे सां गालायो कौम वारा चवंदा चरिया त न थियो अॼो को ॼावल ॿार कीअं गालाईंदो हिकु कमु करे आईयां कंदो वरी ॿियो चवे थी ॿार सां गालायो रब फरमायो ओ ईसा अम्मा जे गोद में वेही करे खीर पीअण जो टाइम कोनई तुझी अम्मा ते तोहमत लगी वई मेणा लगी उथी पांजी अम्मा जी बात दा मनी बयान कर वेही करे ताजो जावल बार थो थो ओ मुजी कौम वारो मुजी अम्मा के मेणा न दो इन्नी अब्दुल्लाह इन्नी अल्लाह जो मानो आतानियल किताब मतलब किताब नाज़िल किया वजअलनी नबिया मां नबी थींदुसि हा हा वजअलनी मुबारकन मां जाते भी हुजा बरकत वारो ऐन मां कुंत व औसानी बिस्सलात व ज़कात मां दुमतु हया रब मां के वसियत कया मां नमाज भी पढ़ा ज़कात भी दे ऐं पंहिंजी मां जो अदब भी कया अरे जाओ आ त नमाज भी खयूं तो जाओ आ त रोज़ो भी खयूं तो जाओ तो ज़कात भी खयूं तो अचे ऐं माउ जो अदब भी माउ जो ऐं हे माउ खे गारी थो हे कमीनो माउ खे तो चए तूं जेरी है मुंहिंजो घर ही न रहंदो बाक़ी मर हा माउ खे तो चए मर पोइ घर हलंदो अल्लाह अकबर बीबी मरियम ते तोहमत लगी ॿार ॻाल्हायो ॻाल्हि खुली आहे त कयूं न त मयार न मिले जनाबे यूसुफ अलैहिस्सलाम या तोहमत लगंदी इंदी आ सभनी मुंडगो वडी छड़ो असा मुलन ते तो रही मुंडगो अबा मूसा अलैहिस्सलाम वाइज वो करे फिरौन एडो हरामी मानू तैयार कई एकली औरत तैयार कई तू चो मूसा जे वाइज करे ओते चो तो मूसा जिना कई अल्लाह जे नबी उती भी मूसा अलैहिस्सलाम वाइज वो करे चई तुझे जेको जिना करे तुझे शरीयत में छा है संसार अजय जे तू करे मां अल्लाह अकबर मां क्या तो मुते भी शरीयत माई उठी भी थी उठ बुधाए चो मूसा के वाइस तो करे माई उठी चवी थी ए अल्लाह जा नबी तू सच्चो आ हे जालिमन पैसा रही मुके तुझे मथा बिहारे नबी ते तोहमत जनाबे यूसुफ अलैहिस्सलाम ते भी तोहमत लगी माई मरियम कमरन में बंद कंदी वही हिकड़ो कमरो ॿियो कमरो टियों कमरो 7 कमरा अंदर वनी करे चवे थी हाय तलक यूसुफ हेडे त मूडे नियर न ही सजो हार सिंगार मां तुंहिंजे लाइ कयो अल्लाह जो नबी मासूम गुनाह जे इरादे खां पोइ अरे साहबा महफूज नबी मासूम महफूज ऐं मासूम में फर्क़ ॿुधो महफूज उनखे चइबो आहे जेको गुनाह
करे न वञे मासूम हुन खे चइबो आहे जंहिंजे गुनाह न वञे अल्लाह जे नबी दे गुनाह न वेंदो हो नबी जा साहबा गुनाह ने न वेंदो वो सॼे ॾींहुं चए थो क़ाल मआज़ अल्लाह जी पनाह जे कमला माई सॾे थी मां रब जी पनाह थो घुरां अल्लाह फरमायो ओ यूसुफ जी मुंहिंजा मौला छा ॻाल्हि आहे अलाए साईं मां जे मन में कहिड़ी मेर आहे रब फरमाए पोइ भॼ न हेॾा साईं बादशाही ताला लॻा पिया न मां कीअं भॼां रब त फरमाए इहो कमु मुंहिंजो आहे ताला टोड़े दरवाज़ा खोलींदो वञ ताला टुरंदा विया चो इन कम खां भॼण बि कंहिं जवान जो कमु असां ॻाल्हायो ऐं अॼोको को हुजे हा पोइ बि नबी चवे थो इल्ला मां रहीम रब्बी जे रहम न करे हां त अलाए छा थिए हां भॻो अगर में यूसुफ अलैहिस्सलाम पोयां माई आखिरी दर ते वञी हथ जो विधई त कमीज़ फाटी पई फाटी जो पई त माईअ जो मुड़ुस बि दर ते माईअ पंहिंजो मकर हलायो मायूं वॾियूं मकरेलियूं अथव अल्लाह माइन जे मकर खां बचाए हिकिड़े आमीन चओ आमीन साईं मायूं वॾियूं मकरेली अथव इन कैद कुन नसीब क़ुरान आहे मकर हलाईंदे घर में रखियो अथई अल्लाहु अकबर नबी मासूम पाक ते या यूसुफ छा ॻाल्हि आहे अल्लाह यूसुफ अलैहिस्सलाम चए थो न قال هي راودتني عن نفسي मान इहा थी इरादा रखई पंहिंजे नफ़्स जे लाइ उहा गोॾा भञी चढ़ी वई नंढो ॿारु हो कंहिं चयो त आलमा फ़ैसिलो कंहिं चयो पर अचे थो ख़ासि रिवायत आहिनि हिकिड़ो ॿारु हो जेको बीबी ज़ुलेखा जे भेण जो पुटु हो वेठो पीजे में लुॾे पियो उन ॻाल्हायो वसईद शाहिदुम मिन अहलिहा इन कान कमीज़ुहु क़ुद्द मिन क़ुबुलिन फसदक़त वहुव मिनल काज़िबीन वइन कान कमीज़ुहु क़ुद्द मिन दुबुरिन फकज़बत वहुव मिनस सादिक़ीन فلما رأى قميصه قد من دبر قال إنه من كيدكن إن كيدكن عظيم يوسف أعرض عن هذا واستغفري لذنبك إنك كنت من الخاطئين سبحان الله खुदा जी ज़ात जो कसम वो मुझा मोहतरम दोस्तों सांगिना मुसलमानो अल्लाह जी ज़ात जो कसम नंढे ॿार ॻाल्हायो जे कमीज़ अॻियां फाटल आहे न यूसुफ जी त माई सची अथव तो न हाला कई आहे त हुन चयो परे थी जे पोयां फाटल आहे त ही भॼे थो हूअ टोड़े थी कमीज़ पोयां क़ुरान तो फरमाए फलम मारा कमीज़ क़ुद्द मिन दुबुर कमीज़ पोयां फाटल आई अल्लाह जो नबी सचो थियो अल्लाह जो नबी अल्लाह जो नबी सब सच्चा अबा मुड़ुस बि हुयो ॿार ॻाल्हायो से हैरानगी थी वई हाणे ॾोही थी हाणे हुन माईअ जे मुड़ुस छा चयो यूसुफ आरिज़ अन हाज़ा ये जो माण्हू फ़ैसिले में भारी थींदो आहे न हार ईंदो आहे न उहो छा चवंदो आहे बाबा असांजी ॿाहुनि ॿधणी वाटा चई यूसुफ आरिज़ अन हाज़ा यूसुफ बसि हिन ॻाल्हि खां मुंहुं मोड़ एराज़ कर बसि ख़तमु कर माईअ खे चई वस्तग़फिरी लिज़ंबिक वञी इस्तिग़फ़ार कर इन्नकी कुंत मिनल ख़ातिईन सॼो ॾोह तुंहिंजो आहे ख़ताकार तूं आहे वरी चवे थी वञी रब खां माफ़ी वठ यूसुफ अलैहिस्सलाम ते तोहमत लॻी ॿार ॻाल्हायो बीबी मरियम ते तोहमत लॻी ॿार ॻाल्हायो हिकिड़ी ॻाल्हि विच में आई जनाब यूसुफ अलैहिस्सलाम वो भी मायूं थी चवण से इहा ॻाल्हि जो मशहूर थी वई मिस्र में त माई ज़ुलेखा नौकर ते आशिक़ जे मुंहिंजो यूसुफ ॾिसो त सही न सभिनी खे वठी आई चाकू बि ॾेई वई सूफ़ बि ॾेई वई अबा मां 2 कलाक आवाज़ कंदुमि पोइ कारे दो थियो वञे पाणी पीअंदे हा ईअं चओ न चओ सुभान अल्लाह तव्हां मानी खाधी आहे मां मानी बि न खाधी आहे पर कंदुसि 2 कलाक काफ़ी वक़्त खां बाद में सांगन वारा घुराइनि था अलाए देर कींदो पूरो पवे चओ सुभान अल्लाह मां सादो मुलायां सफ़ा
मुझा मोहतरम दोस्तों, अल्लाह जी ज़ात जो कसम आहे, यूसुफ अलैहिस्सलाम वरी जेको मायूं आयूं ॾिसण, चाकू बि ॾेई वई जे एसी ताईं न कटजो जेसी ताईं यूसुफ न अचे। फलम्मा राइनहु अकबरनहु वक़त्तअना अयदियहुन वक़ुलना हाशा लिल्लाह मा हाज़ा बशर इन हाज़ा इल्ला मलकुन करीम। हाणे चवे थी यूसुफ जो आयूं त हौश भयूं बेहौश में करे जनाब यूसुफ अलैहिस्सलाम जे हुस्न खे ॾिठूं। क़ुरान तो फरमाए एॾियूं बेहोश थी वयूं जो वक़त्तअना अयदियहुन सूफत करजी वियो, पर पंहिंजा हथ भी कटे वेही रहियूं। वरी चवण छा लॻियूं, हक़ीक़त भी वञायो, मा हाज़ा बशर, ही बशरा न इन हाज़ा इल्ला मलकुन करीम। हे त को मलाको सगोरो आहे। ईमान भी न आंदो, हथ भी कटायो, हक़ीक़त भी विञायो। ख़ुदा जी ज़ात जो कसम। अबा हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम बशर हुयो न, बशर हो न। अब बशर को बुरो लफ्ज़ रही है, बशर अरबी लफ्ज़ आहे। सिंधीअ में माण्हू, सिंधीअ में अब माण्हू इंसान, इंसान भी अरबी आहे। बशर वमा अरसलना मिन क़ब्लिका इल्ला रिजालन नूही इलैहि। तो सुभान अल्लाह। अल्लाह फरमाए मुझा महबूबा वमा अरसलना मिन क़ब्लिका, असां मोकिलियासीं तो अॻ में इल्ला जेके रसूल इल्ला रिजालन। रजुल माना मर्द, रिजाल माना मर्द। रजुल अरबी में मर्द के चइबो आहे। रजुल रिजाल मर्द मां तव्हांखे मर्द माना रिजाल माना रजुल माना मर्द, मर्द माना माण्हू, माण्हू माना इंसान, इंसान माना बशर। अरे माना तो साॻी आहे सभिनी लफ़्ज़नि जी। चइजे वाह भी नबीअ खे बशर था चवनि, वो खराब लफ्ज़ तो कोने, ये तो भलो लफ्ज़ आहे। चयो हे बशर नन्ना हक़ीक़त में आयो, ये तो को मलाक सगोरो आहे। हालांकि मलाक न हो, याकूब अलैहिस्सलाम जो पुट हो, याकूब अलैहिस्सलाम इसहाक अलैहिस्सलाम जो पुट हो, इसहाक अलैहिस्सलाम इब्राहिम अलैहिस्सलाम जो पुट आहे। हे सभु माण्हू मां माण्हू जमंदा आया, माण्हू मां माण्हू जमंदो आहे न। तव्हांजे ॻोठ में मेह मां वछ जमंदी आहे न, पहले तव्हांजे ॻोठ में मेह मां बकरी जमंदी आहे, नथा ॻाल्हायो। अब बकरीअ मां बकरी जमंदी आहे न, मेह मां में गाबीअ मां गाबी, ईअं थींदो आहे न। माण्हू मां माण्हू जमंदो आहे न, बशर मां बशर जमंदो न, बशर मां नूर जमंदो न। नूर आहे क़ुरान, हिनखे घणा पुट आहिनि, नथा ॻाल्हायो। छा माण्हू खे सम्झाईं के बशर था चवनि। अरे बशर जी इज़त नूर खां मथे आहे। जो मेराज वारी रात मोहम्मद मुस्तफ़ा के जॾहिं उतारण आयो न, रब फरमास पंहिंजा गल खणी मुंहिंजे मोहम्मद जे पेरनि जे तुरीअ ते चुमी ॾे, मुंहिंजो मोहम्मद उथंदो ऐं दुनिया वारनि खे मां रब ॾेखारियां त नूर खां बशर जो शान मथे आहे। जो बशर मोहम्मद जे कदमनि में सुतो पियो। बशर खे घटि सम्झो आहे छा? अकुल अल्लाहु अकबर। माइन के चवे थी इहो तो मुझो यूसुफ भारत कयोसि, वरी अञा नथी मिले भारत कयोसि न त जेल में कुरान जी माना थो कयां। कंहिं बि नबीअ जो सॼो किसो न आयो, पर जनाब यूसुफ अलैहिस्सलाम जो मुल्क खां वठी आख़िर ताईं सॼी सूरत यूसुफ आई। नहनु नक़ुस्सु अलैका अहसनल क़सस। ओ मुंहिंजा दिलबर, असां तोखे अहिड़ो किसो था ॿुधायूं, व इन कुंत मिन क़ब्लिही लमिनल गाफ़िलीन। इन खां अॻु में तूं गाफ़िल है, इन किसे जी तोखे ख़बर कोन। ही मां रब थो ॿुधायो। अमायूं जो चवनि हे यूसुफ, माई ज़रे खां चवे थी भारत कयोसि न त जेल में ईंदो। हाणे विच में जेको नबी चौधारी मायूं माइन जा मकर अल्लाह अल्लाह। ओ साॻिन जा मुसलमानों, पाण नबी बाबो नबी ॾाढो नबी पर ॾाढो नबी, नबीअनि ते नबी। ईअं न चई त वारो कर बाबा याकूब, वारो कर ॾाॾा इसहाक, पर ॾाॾा इब्राहिम हाय लेवल जा नबी हो। वत्तख़ज़ अल्लाहु इब्राहिम खलीला, अल्लाह जो दोस्त। पर नबी कंहिंखे नथो सॾे। मायूं जेल जा मेरा तुझन करे तो रब्बी सिजन रब्बी सिजन रब्बी सिजन हब्बु इलैया मिम्मा यदऊननी इलैहि। ओ मुंहिंजा मौला के कम लाइ मायूं सॼिन जून खां वधीक जेल मूंखे प्यारो। जेल वेंदुसि पर हिननि जो चवण न वठंदुसि। ऐं वियो अल्लाह ताला उनखे वरी मिस्र जो
वजीर खजाना कयो नबी भी वरी बादशाह भी चवनि सुभान अल्लाह। हाणे से डुकर पयो मुल्क में मानू अनाज वठण लाइ आया हिकिड़ो मानू आयो अबा महीने महीने जो हिक हिक खे बोरी ॾियो ठीकु आहे। हिकिड़ो मानू आयो चए मूंखे ॿ बोरी ॾियो चए बा तोखे ॿ छो चए मूंखे ॿ ॾियो चए हिक मिलंदई चए न ॿ चए बाबा यूसुफ अलैहिस्सलाम खे पतो पइजी वई त तोखे हिक बि न मिलंदी चए यूसुफ अलैहिस्सलाम खे पतो पइजी वई मूंखे सुञातई त तव्हांखे चवंदो बि ईअं त हे जेको घुरे वसो ॾियो चए ईअं वरी कीअं जनाब यूसुफ अलैहिस्सलाम ने उन नौजवान के वठी आया सही बबोरियूं तो घुरे सिधो हयूं बीठो सोने यूसुफ चयोसि बाबा हिक काफ़ी आहे चईसि हिन मां के बॾे चई न हिक ओ संगीना मुसलमानों नौजवान जो यूसुफ मां के सुञाणी तो चईन अल्लाह अल्लाह उन नौजवान जो यूसुफ दी याद कर माई ज़ले का गोडा भनी चढ़ी वई हुई इल्जाम लगी वई तो मत ओ मोजा यूसुफ उन टाइम ते जे बीगे में बार तुझी बात दमनी बयान कयो बियो न थियो बार मां आया अरे वो तू आ चया रिवायत में तो यूसुफ अलैहिस्सलाम भाग कर पाए पांजे बरसा व्यारे जेड़े हिन के नता दियो हे जेको घुरे वसो दियोसि अल्लाह फरमाए जिब्रील भज 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 मुझे यूसुफ के चो जे तुजी एडी पाक दामनी बयान कया केडो त वणई तो भाकर तो पाई पांजे बरसा तो व्यारी पर जेको मुजी तारीफ कंदो मुजी तौहीद बयान कंदो चप्पे चप्पे ते मां रब जी पाक दामनी बयान कंदो वो बानो मुखे केडो न प्यारो होंदो हे नारा बेन जा तारीफ बेन जी रब छुटो जेको खाराएस तो पाक दामनी कजी बयान कजे सजो दी तबली जमात वाला बेचारा पाक दामनी रब जी बयान कंदा था हां सजो हे आलिम संजा हे बुजुर्ग जेके पढ़ाईंदा दा मदरसन में ये सजो दी अल्लाह जी पाक दामनी बयान था कन मुजा मोहतरम दोस्तों अर्ज कया था यूसुफ अलैहिस्सलाम जे तोहमत लगी कहीं गालायो माई मरियम ते तोहमत लगी कहीं गालायो अरे मानू एड़ा निभागा थे जो नबी जे घरवारी का भी न मुड़िया अम्मी आशा तय्यबा ताहिरा मुतहरा मरियम इस्लाम तोहमत लगी वही नबी जे घर ते अल्लाहु अकबर खुदा जी जाजो कसम चन कमीनन लगो कमीना चन लगा ताशा हेड़ी नबी जे घर ते इल्जाम मिठे मोहम्मद जी गैरत हमलो अजरी उन जा थई पोए लगो अल्लाह उन का पनाह दे आमीन जो होशियार जो शोर खुदा जी जाजो कसम मदीने जो मीर में ही करे मशवरो तो करे ओ उस्मान पुट तू मुके मशवरो दे मां छा कयो उस्मान जो सोना आशा पोक पान फरमाए दलील तदे सोना दलील मां केड़ो दो मुजो दलील यो थई अखिल जान सा दो तुझे जसद तह मुबारक दे न मक्खी दी रहे न मच्छर दो रब मच्छर के भी झले झलो मक्खी के भी चैन मुझे महबूब जे न जिस्म दे न चादर दे न बिस्तर दे अल्लाह अल्लाह सही आशा एड़ी हुजे रब तुझे बिस्तरे दे जेको बर्दाश्त न करे हां पान फरमाए दलील चंगो उमर तू दे हवाल वारे वा यार गैरत उमर वाह गैर दी उमर जोश में जियो उठी बीठो हथ में तलवार मुझा महबूब मां के मोकल दे उन मां जो वनी मुझू लाया जे मुझे महबूब जे घर ते हमलो कयो मुझे तुझे इज्जत ते हमलो कयो मुझू लाया सही मां चवा तो आशा बाप मदीने जे मीर फरमाए दलील दे सही दलील त यो थई ओ मुझा दिल पर अवा एक दफे सदाई हलंदा हो जंग दे जिहाद दे जुती सुधी नमाज पढ़ाईंदा हो एक नहीं तवा जुती ला दी हुजूर फरमायो आओ जिब्रील मुडे आयो चई सोना तवा जी जुती मुबारक तोरी गुस्ताखी लगलो तोरी जेको अखलासत लगलो लाहो तमा जिब्रील पाक कयो हजरत उमर चवे तो सोना घोर वञाए कुर्बान वञा हमारे जुती मुबारक अखलासत दी लगो रब जिब्रील का भाग दो करो आशा एड़ी हुजे रब तुझे बिस्तरे ते बर्दाश्त न करे जो अर्ज इहो थई आशा जा निकाह तवा कंजे चवण ते कयो अबू बकर चयो उमर चयो उस्मान चयो अली चयो अमा के नसा निकाह जी सलाह कनी मदीने जे मीर फरमायो मां के त रब सलाह नी ही उमर चयो साईं जरे आशा रब तवा सा परणाईया फैसलो भी रब ते छड़े दो चवना सुभान अल्लाह मदीने जे मीर फरमायो खत्ताब जा पुट मुझे दिल जा गुबार लाए छे वो भी अल्लाह फरमायो जिब्रील वन मुझे मोहम्मद के चौ
बीबी मरियम ते तोहमत लगी, ॿार ॻाल्हायो। यूसुफ अलैहिस्सलाम ते तोहमत लगी, ॿार ॻाल्हायो। हिते कोई ॿार न ॻाल्हाईंदो, को सहाबी न ॻाल्हाईंदो, को नबी न ॻाल्हाईंदो, को वली न ॻाल्हाईंदो, को मलाक न ॻाल्हाईंदो। हिते मुंहिंजे मोहम्मद जे इज़त ऐं ग़ैरत जो मसलो आहे। मां अल्लाह पाण आशा जो वकील थींदुसि। फरमाए त सुबहानक हाज़ा बुहतानुन अज़ीम यौमइज़ि युवफ़्फ़ीहिमुल्लाहु दीनहुमुल हक़्क़ व यअलमून अन्नल्लाह हुवल हक़्क़ुल मुबीन। अल खबीसातु लिल खबीसीन वल खबीसून लिल खबीसात वत तय्यिबातु लित तय्यिबीन वत तय्यिबून लित तय्यिबात उलाइका मुबर्रऊन मिम्मा यक़ूलून लहुम मग़फ़िरतुन व रिज़्क़ुन करीम। अल्लाह फरमायो ताज्जुब जो लफ्ज़ ॻाल्हायो त एॾो बुहतान। अल्लाह फरमायो मुंहिंजा महबूब पलीत माई पलीत मर्द जे लाइ, पलीत मर्द पलीत औरत जे लाइ, पाक बीबी पाक मर्द जे लाइ, पाक मर्द पाक औरतन जे लाइ। उलाइक इशारो आहे, अल्लज़ी इशारो आहे। उलाइक या आशा मुबर्रऊन मिम्मा यक़ूलून, इन ॻाल्हि खां बरिया बरिया जेके हे चवनि था। ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे मोहम्मद तूं बि पाक आहे त तुंहिंजे बिस्तरे ते अचण वारी आशा सिद्दीक़ा बि क़यामत ताईं पाक ई पाक। ॾाढा त हणो अल्लाहु अकबर जो नारो, ॾाढा त हणो। नारे तकबीर, नारे तकबीर। शाने अम्मा आयशा सिद्दीका, शाने अम्मा आयशा सिद्दीका। दोस्तों अर्ज़ पे क्या हजरत ईसा अलैहिस्सलाम जे मुतालिक दुनिया में घणा ख्याल है बाबा। गाल मां गाल निकलंदी पर मोटी ईंदुसि। आया शुगर जो मरीज वेसारो पर ईंदुसि ज़रूर। अब घणा ख्याल हिकिड़े ॾिठो त अल्लाह बिना पी जे पैदा के सुबाल हुआ ॻाल्हाए तो अंधा थी विया। चई थे त पुट अल्लाह जो आहे हे छा। हिकिड़े वरी दुश्मनी कयसि। यहूदी जनाब ईसा नबी जा दुश्मन हा। माल जे कढ पियो। ईसा नबी तमामु ग़रीब नबी हो जंहिंखे पंहिंजो घर बि कोन हो, तबलीग कंदो हो। ख़ुदा जी ज़ात जो कसम ओ उनखे जेको आहे माल जे कढ पियो। हिकिड़ो घरड़ो हुयो हुनजे अंदर हलियो हुयो। हाणे पंहिंजो माण्हू मोकिलियो। अल्लाह ईसा नबीअ खे मथे खणायो। हुनजी शकल ईसा नबीअ वांगुरु थी वई। पंहिंजे माण्हूअ खे फांसीअ ते टंगियो। जॾहिं अंदर हुयो ख़ुदा चवण सां ईसा खे फांसी ॾिनी हो। अल्लाह तो फरमाए न वमा क़तलूहु वमा सलबूहु वमा क़तलूहु वमा सलबूहु वलाकिन शुब्बिह लहुम। न क़त्ल कयो अथऊं न स्लेब ते चाढ़ियो अथऊं, इन्हनि खे त इहो शुबो। क़ुरान तो फरमाए ओ मुंहिंजा महबूब ईसा नबी क़त्ल न थियो, स्लेब ते बि न चढ़ियो आहे। मुंहिंजा मौला करीम भला ईसा नबी काॾे वियो। फरमाए तो बल रफ़अहुल्लाह, मां पंहिंजे ईसा नबीअ खे मथे घुराए करे चोथे आसमान ते राहे छॾियो आहे। अब ईसा नबी जेरो आहे जिंदा ईंदो आखिरी वक्त में ईंदो। जाम दमिश्क जे जामे मस्जिद जो उभरंदे किनारे ते लहंदो। सच्चो नबी आहे, कलमो आहे, शरीयत आहे, साहिब शरीयत। लहंदो कलमो पंहिंजो न, शरीयत पंहिंजी न, उम्मत न। लहण सां छा चवंदो ला इलाहा इल्लल्लाहु मुहम्मदुर रसूलुल्लाह। चओ न सुभान अल्लाह। ऐं पंहिंजो किताब इंजील बि न मुहम्मद करीम जे नुबुवत जे हद में दाख़िल थियो। हुनजी नुबुवत ख़त्म न थींदी, हुनजी नुबुवत बरक़रार आहे। मां तव्हां खां पुछां थो नवाज़ शरीफ़ वज़ीर आज़म असांजो पाकिस्तान जो हितां सऊदीअ वञे उते आर्डर हलाईंदो। उते चवंदो सऊदीअ में असां सऊदी में त सॼे पासे खे गाॾियूं पियूं हलनि, सॼे पासे खां। हे उते चवंदो न मां खबे मुंहिंजे मुल्क में खबे ते हलंदियूं आहिनि मां हलायां न। चवंदो त बाबा तूं वज़ीर आज़म उतां जो हिते तुंहिंजो कोई आर्डर न हलंदो।
वज़ीर आज़म आहे, ख़त्म न थींदो सऊदीअ में भी। ईसा नबी सच्चो नबी आहे, उनकी नुबुवत ख़त्म ना आहे, पर मोहम्मद जे हद में दाख़िल थींदो। उनकी नुबुवत आहे पर कानून न हलंदो। कानून मोहम्मद जो, शरीयत मोहम्मद जो, कलमो मोहम्मद जो, किताब मोहम्मद जो। मोहम्मद जे हद में मौला मोहम्मद जे नुबुवत जी हद बुधा चे तो ओलह खां वठी ओभर ताईं, उत्तर खां वठी ॾखण ताईं, ज़मीन खां वठी आसमान ताईं सॼो जहान मुंहिंजे मोहम्मद जे नुबुवत जी हद। सचो नबी पाण खे नबी नथो सराए तो गुलाम अहमद को कानो लांती कंजर हरामखोर कादियान ते चो लानत। हा भाई कान कयो कादियान सां, उन जे मसलूआत सां मिठे मोहम्मद के जेका अल्लाह नबी जे सरदार जी पग पाराई आहे, इन ज़ालिमन में हथ विधा आहिनि। असां देवबंदियुनि जो अक़ीदो आहे त अल्लाह पंहिंजे वहदानियत में वहदहू ला शरीक लहू आहे। मोहम्मद मुस्तफ़ा पंहिंजी नुबुवत में वहदहू ला शरीक। होरे जेको शरीक कंदो मुशरिक आहे, हेरे जेको शरीक कंदो काफ़िर आहे, दज्जाल आहे, कज़्ज़ाब आहे, कूड़ो आहे, लानती आहे। मोहम्मद आखिरी नबी आहे, चओ बेशक। जागो था न, लहंदो ईंदो सच्चो नबी आ। किताब केड़ो पढ़ंदो? कुरान जे हूंदे न तौरात जी ज़रूरत आहे, न इंजील जी, न ज़बूर जी। हिते कुरान ॿुधाए पोइ बि चए भिटाईअ जो ॿुधाए, भिटाईअ जो। अरे कुरान जे हूंदे भिटाई छा कंदो? ओए भिटाई, भिटाई बि न थिए, भिटाई खे बि नथो मञे तो कुरान खे मञो। कुरान तो चए त इबादत कंदी। हाँ दर दर ते झुकियो पियो आहे, खुद भिटाई अचो ते जे भाई जोगी ता दरली खणी न रुल वेड़े वे वजूद के हेकड़ाई जो हुल। अरे तू पाण अमल चोथो पिनी पेना गन खा बिल तो दवती सजो दी भिटाई में कुरान झले थई न। हे वाली भिटाई आ बैत शेर। हजरत उमर नबी साईं जी कचहरी में वेठो आ, तौरा जा वर्का खोली वेठो। साईं ॾिसनि था हुजूर जो चेहरो अतहर लाल थी वियो। नबीअ जे चेहरे में कावड़ अचे त जहन्नम जुंबश में अची वञे, नबीअ जे चेहरे में ख़ुशी अचे त जन्नत जा 8 ई दरवाज़ा खुली वञे। हज़रत अबू बकर ॾिठो, उमर तुंहिंजी मां तो ते रोए या रोअण वारी तो ते रोअन, रसूल जो चेहरो त ॾिस। तौरा जा वर्का रखी मां अल्लाह जे रसूल जी कावड़ खां पनाह थो घुरां। पान फरमाए उमर अगर मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम यो तौरात जे नबी ते नाज़िल थियो न, वो मां मोहम्मद जे हिन दौर में हुजे हां, मुझे कचहरी में हुजे हां, त पंहिंजो तौरात न पढ़े हां, मां मोहम्मद वारो कुरान पढ़े हां। कुरान नबी जो पढ़ न। ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम जे मुतालिक टे ख्याल माण्हू अंधा थी विया। ईसा ने चयो त ईसा अल्लाह जो पुट, कुदरत रब जी न ॾिठो। हो वरी अंधा यहूदी वकालत यहूद उज़ैर इब्नुल्लाह वकालत नसारा मसीह इब्नुल्लाह। यहूद ने चयो त उज़ैर अल्लाह जो पुट, यहूद ने चयो ईसा चवंदा न ईसा अल्लाह जो पुट। अरे जनाब उज़ैर अलैहिस्सलातु वस्सलाम रब जो फरमाए मुंहिंजा महबूब इन नबी जो वाक़ियो पंहिंजी उम्मत वारनि खे ॿुधो। औ कल्लज़ी मर अला क़रियतिन वहिय ख़ावियतुन अला उरूसिहा क़ाल अन्ना युहयी हाज़िहिल्लाहु बअद मौतिहा फअमातहु अल्लाहु मिअत यौम सुम्मा बअस क़ाल कम लबिस्त क़ाल लबिस्तु यौमन औ बअद यौम क़ाल बल लबिस्त मिअत यौम फंज़ुर इला तामिक व शराबिक लम यतसन्न वंज़ुर इला हिमारिक वलिनजअलक आयतन लिन्नास वंज़ुर इलल इज़ाम कैफ़ नुशज़ुहा सुम्मा नक्सुहा लहमा वलम्मा तबय्यन लहु क़ाल आलम अन्नल्लाह अला कुल्लि शैइन क़दीर। गॾ ते चढ़ी करे अल्लाह जो नबी वञे थो। हिकिड़े ॻोठ में आयो बख्श नज़र बादशाह ज़ालिम, उन ॻोठ जा माण्हू मारे छॾियईं। ॻोठ टही वियो, सतियूं ख़त्म थी वयूं, वॾो ॻोठ आबाद हो। गुलकारी ही बाग हा, अंगूरनि जा बाग। जनाब अल्लाह जे नबी उज़ैर कॾो बधो ॻोठ जो जाइज़ो वरितईं, अंगूर खयईं, कुछ नीपोड़े करे पीतई, कुछ रखियईं, मानी भी साणस।
हीउ भी थोड़ो ततो सामरे में वण जे ठाव में टेकड़ी दई जो ये लेटो जे निंदड़ी कया पोदो थी मानी खावा ताजुब मां लफ्ज चई इनकार कोन हो सल्लाह जो नबी हो ताजुब मां लफ्ज चई वञ भेणा केड़ो गोठो आबाद हो वरी बर्बाद थियो वरी आबाद थींदो अलाइन थींदो ये करे सुनी पयो अल्लाह फरमातो फअमातहुल्लाहु मियतम असा बाजे नबी के 100 साल मौत नहीं छड़ो से फअमातहुल्लाहु मियतम मारे छड़ो से 100 साल गुजरिया 100 साल का बाद में अल्लाह फरमास काल कम लबिस्त अल्लाह फरमास उठो ये जो उठो फंजुर इला तामिक व शरहा जले जो उठो कुरान तो फरमाए अल्लाह पुसुस घना घणो वक्त थो तई ये दिठे त सुतो मजंदलिया हाने हाने सिजड़ो उभरे थो या लहण वारो चीसे यौमन औ बाज़ यौम दी हा या अदली अल्लाह फरमाना ना काल बल लबिस्त मियदाम ओ मुझा ज़करिया 100 साल गुजरी ला थई फंजुर इला तामिक व शराबिक लम यतसन्न जिस पांजे ताम दे ऐ पानी दे जके सेवर भी कोन वरतो लम यतसन्न कुरान तो फरमाए अया जो माने जो ढक खोले 100 साल का बाद में मानी ये पई ही जो के ताजी बचा रखिया वंजुर इला हिमारक तोरो कदो कादे नजर ही कोन अरे फरमाने ससा तुझे करे के किए ना तार के अले कनो हडो आयो अले कनो कलाई अले कनो वार सेकंड में अल्लाह अब ये सजी दुनिया काफ है नून ते बिठी दो चाहते काफ है इन्नमा अमरुहु इला अराद शयन अल्लाह तो फरमाए जे भी से जे ठाण जो मायरा तो कंदो हां चवंदो हां सब कुन तो पोछा दीनो फयकून थी त थी बंदिया गदो चार दियो अल्लाह फरमाए ॾिसो हाणे गदे ते चढ़ी होडो उज़ैर सलाम बोठो में तेरे निकतो हो तो उनके पुट रहा या तफसील गाल किया तो पुटन जी उम्र से 20 साल घणी बाबा छोकरी घर में रहंदी उन जी उम्र 20 साल ऐं पंहिंजी उम्र उन ज़माने में वध में 45 साल या 40 नबी के नुबुवत 40 साल का बाद में मिलंदी है 40 साल 45 साल हिते जो अल्लाह हिन के निंड ॾेई छॾी त हिन जी उम्र हले पई या बंद थी वई ना बंद थी वई तालो लगी जे मुझो मिठो मोहम्मद मेराज दे हर शे के रब सख्ते में आंदो सख्ते कुरान में सख्ता था कल्ला बल वकील मन इते सो मुझाइबो खणबो ना सख्तो दुनिया के सख्ते में आंदई नबी मेराज ते वयो मक्के का हलो मदीनो बैतुल मुकद्दस तूर सीना जबल बैतुल लहम सत आसमान वनी रब से मुलाकात करे आसमान पर आसमान का बे आसमान 500 साल जो पंधा नबी रब जो दीदार करे मोटी आयो मक्के में जे जाए ते वुजू कई वो पानी भी हले तो दरवाजे जो कड़ो भी लुडे तो मोहम्मद जो बिस्तरो भी गरम हो चवना सुभान अल्लाह हर से जाते काते हजरत उज़ैर जी उम्र भी उते भी हेडो हुननि जी वधे में वधंदी गोठ जो आयो 100 साल का बाद में हाने माके 2 साल न थिया न इते ना आयो गोठ जो होलियो कुछ तब्दील तो नजर अचे आयो घर चे दरवाजो खड़के अंदर आवाज आयो केर चई हे घर ज़करिया उज़ैर जो तो वा जेका कोराली छोकरी छड़े उन जी उम्र 120 साल थी वई नहीं उनजा पुट भी 120 सालन जा पुटन के पुट जावा उनजी उम्र भी 100 साल हाओ मुझा मौला मां घोर वञा तुझे कानून ता तुझे कुदरत अल्लाह फरमातो आयतल लिन्नास असा मानन जे ला निशानियूं कयूं से ओ जेके क़यामत के नथा मञन तंहिं कर उज़ैर जो उन माईअ चयो छा उज़ैर के तू सुञाणींदो उज़ैर के गुम के 100 साल गुज़री 100 साल खां बाद में अॼु मां उज़ैर जो नालो थी ॿुधो अल्लाह अल्लाह जनाब उज़ैर जो दरवाज़ो खोलियो मां ख़ुद अल्लाह जो नबी उज़ैर पहुची वियो आहे अब दरवाजो खुलियो हे आयो माई चवेसी तू उज़ैर अखिन की नजर भी थोड़ी घट चे हां चे मुझे उज़ैर वो नबी हो हथ खणंदो हो
कबूल दुआ कर तो मुझी नजर भी बहाल थे ऐं मां जो बीमारी भी खत्म थे ये हथ जो खई या तफसीर गाल लिखी है हथ जो खई तफसीर तनवीमान में लिखियल है गाल हथ जो खई त जेको आसो उन जी माई जी नजर भी तेज थी वई तो ताकत वारी भी थी गई चे हाँ भजंदी वई पुटन के चई ता जो पीउ आयो तो उज़ैर चो सुभान अल्लाह हाणे साईं हे 45-40 सालन जो अबो वरी पुट 120 सालन जा हाओ मौला मां तुझी कुदरत कुर्बान वञा लचलियूं हथ में तन पोड़ा अबा तू अबो उज़ैर चे हा बा मां अबो उज़ैर वरी पोटरा भी आया 100 साल जा हे पोटरो 100 साल जो पुट 120 सालन जो ऐं अबो 40 सालन जो इहा कुदरत कंहिंजी आ चबे के तौरात याद हो लिखी नहीं चबे के खबे कुले ते तिल जो निशान हो देखारे वो छा चऊं त तू तो अल्लाह जो पुट अंधा थिया न कदा करायो अंधा थी विया वकालत यहूद उज़ैर इब्न अल्लाह वकालत नसारा अलमसीह इब्न अल्लाह यहूद ने जो उज़ैर अल्लाह जो पुट ईसा जो ना ईसा अल्लाह जो पुट अरे मक्के जा मुशरिक वरी बुतन जा बाऊं बदियूं बीठोन यहूस यहूक नसरा या बेन वलियन बुजुर्गन दे इन बुतन जा बाऊं बदियूं बीठा ए मानी दींदो ए पानी दींदो अब ये चौंदा कब्र छा चौंदा ए पानी ए मानी अजो कल भी आए या न असाने आए सैदी मूसानी ऑपरेशन कंदो आ कलंदर पुट नींदो आ बेटाई रोजी नींदो आ अब बेटाई ते मावे पंजारी पई आ छो ते पास पासे विनान भई ज़ाल मुर्स जेको पुट जमंदो त पोइ न पंजारी में तोरे पिड़ ते भजंदास कलंदर वरी ते पुट नींदो आ मारे बलोचिस्तान में माओ बलोचिस्तान जे आखिरी हद ताई कुरान पढ़ी आयो केटी बंदर ताई बदीन ताई हाने एडे तलार मातली सजी सिंध जे कुंड कुर्स में कुरान पढ़ियो तुम एडे बलोचिस्तान में जैसे बेरा ये जो हने सी पितर त बेरो गाढ़ो कयो तो छोरो गाढ़ो आज बेरो कयो साओ तो छोरो कारो जे पन्नो कयो तो धी जमनी दे मो सही केर पुजे पत्थर प्यान पत्थर एडा घुमाए अल्लाह अमान दे छे बुधायूं शर्म तो जे हया तो मानू रब जो दर छडे गैर जाडो नी किरियो मक्के जा मुशरिक भी चवंदा हे पुट लींदो आ हे धी लींदो आ मी वसईंदो अल्लाह फरमाए मुजा दिल पर यहूदन के भी समझो मुजा महबूब मुशरिकन के समझो मुजा दिल पर ईसान के समझो अल्लाह तो फरमाए मुजा महबूब ओदा जन उज़ैर अल्लाह जो पुट एदा जन ईसा अल्लाह जो पुट ओदा जन मलाइका अल्लाह जो धीर ओदा जन बीबी मरियम नऊज बिल्लाह अल्लाह जी ज़ौल चाओ मुजा दिल पर सही मक्के के चवा मक्के वारन के मदीने वारन के अरबन के आजमन के मुझा महबूब अरबी हुजन अजमी हिंदी हुजन सिंधी तारा हुजन गोल चाओ कुल हु अल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद व लम यूलद व लम यकुल लहू कुफुवन अहद मुझा महबूब जो अल्लाह अकेलो अल्लाह बेनियाज लम यलिद व लम यूलद न कह मा जाओ न कह के जड़ो थई व लम यकुल लहू कुफुवन अहद अल्लाह जो गुण मैं तो कोने अल्लाह अकेलो अब चिट्ठी लिखी थी पैसा दई हुआ सुभान अल्लाह डंग कुरान जो इहो तई ना ये केर दिया के चाहे भी न था प्यारे मानो वने से तो ई द कुरान जो बेशक कुरान में करंटा असा जो मुंह दाल जड़ो ना है इन कुरान जे सदके अल्लाह मानी भी तो कराए गाड़िन पे तो घुमाए मुझे एकलो भाव गडा गाड़ी हलाइंदो मुझे न पढ़ंदो मुसा पढ़ियो न पढ़ंदो भजियो मुझे दब पुट है न पढ़े मां के अल्लाह इस कार ते तो घुमाए टूटी कार अब बेचारो हारी गोद बदला अया ताई पढ़ाई बनियो करे करे संगे पढ़ाई बेगलो भाव मोरी साहब बेचारो पढ़ाइंदो आलिम सगोरो साईं बेरवाल जो शागिर्द अरबी वो तो पढ़ाइंदो बियो जेको आसो एकड़ो भाव सिरूं काईंदो आ न पढ़ियो हालर मशीन दे दबा खणंदो आ दब चल मां के रब रोज सेला तो खाराए मुर्गियों तो खाराए कार तो घुमाए 1000 रुपया रखियो आ इसलिए चो सुभान अल्लाह मां चयो मास मां घुरियो ता को करे चंदो ऐ मां के मदरसो भी आ और सीएन जे विच में चौधारी टकुंडा झंडा नक कपीनो आन मदरसो भी तन उन जो मानी तालिबन जी ज़ाल मुआले पटन खुदा जो कसम हा
40 मुसाफ़िरनि खां वधीक न रखंदो आहे। उस्ताद बि हिकिड़ो आहे, पंहिंजो सालो आहे, हुनखे 7,000 पगार ॾींदो, वाइज़ करे हलाईंदो आहे। अलाह हलाए थो न, करीम आहे न, उमिरो कराए। हाणे जेको हुते मां वाइज़ो करे आयुमि न, मूंखे चई उमिरो कराए त मां वाइज़ो करे वञे। हिन अमीन चयो त हेॾे अचो, मां चयो न उमिरो करायो आहे, हाणे ₹1,00,000 ॾिनो ऐं मदीनो मूंखे घुमी आयो आहियां। कलाक वाइज़ो करे भॼी आयोमांसि, मानी बि न खाधीमांसि। मां चयो सांगन में खाईंदुसि। रखी अथव न? चओ सुभान अल्लाह। कुल हुवल्लाहु अहद, अल्लाहु अकेलो आहे, अल्लाहु समद बेनियाज़ा, लम यलिद वलम यूलद, न कोई उन मां ॼाओ आहे, न कंहिं उनखे ॼणियो, वलम यकुल लहू कुफुवन अहद। अल्लाह जो को मिट माइट कोन्हे, अल्लाहु अकेलो आहे। हज़रत ईसा अलैहिस्सलाम जे मुतालिक़ दुनिया में टे ख़्याल। हज़रत अली तू जो मिसाल ईसा नबी वांगुर, हिकिड़े जो अली अल्लाह हो, अलीअ जो शान ॾिसी करे चयूं त अली अल्लाह हो। हिकिड़ा ख़ारजी अथई जिन अलीअ सां दुश्मनी कई, ये नाजी जमायत, जमायत अहले सुन्नत वल जमात, उलमाए देवबंद, न वधायोसे न घटायोसे, न इफराद न तफरीद। खुदा जी ज़ात जो कसम, हज़रत अली शान ईमान वारो। कहिड़ो अली? मदीने जे मीर इमाम अंबिया जो बिरादर अली, जेके मोहम्मद फरमायो, पाण फरमाए अली मुंहिंजो अली किथे? साहबी जे तो या रसूल अल्लाह, हाणे अलीअ खे मस्जिद में ॾिसी आयुमि, पाण फरमाए वठी अचोसि। अली जी मुंहिंजा दिलबर, अली काथे? चई मस्जिद में। मां पंहिंजी न्याणी तोखे निकाह करे ॾियां थो, हीअ अबू बकर उमर तुंहिंजे निकाह जा शाहिद अथई। हज़रत अलीअ चयो, ओ मुंहिंजा दिलबर, इन जे लाइ त मस्जिद में वञी करे रब खे चवां पियो, अल्लाह पंहिंजे नबीअ जे रूह में रहम हुजे, मूंखे न्याणी जो संग सॾे ॾे। अली अली कंहिंखे सॼो अली नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम न्याणी ॾिनसि, जंहिंजे निकाह जा शाहिद अबू बकर उमर। पाण फरमायूं अली अथई कुझु? साईं ग़रीब। अली सफ़ा ग़रीब, बहादुर वॾो, पर पैसो रुपयो न। अलीअ खे पालियो ई मदीने जे मीर हो। अबू तालिब जा 2 पुट हा। पाण फरमाए पंहिंजे चाचे खे, चाचा हिकिड़ो तूं खणसि, ॿियो मां थो खणसि। नबी साईं जे लाइ अबू तालिब नबी साईं खे पालियो। जॾहिं नबी साईं अबू तालिब जे घर में हूंदो हो त पोइ नबी साईं हूंदा हा, भाॼी चालींदा त सॼी अके खाई ड्रौ कंदी। जॾहिं नबी साईं न हुजे त पूरी न पवंदी। हा, हज़रत अली साईं खे नबी साईं पालियो, पाले पढ़ाए वॾो करे मोहम्मद न्याणी ॾिनो। चओ न सुभान अल्लाह। पाण फरमायूं अली वञ वठी आ, हथ में जेको अलीअ खे ज़रिया उस्मान साईं मिलियो। अली काॾे थो वञे? चई वञा थो ज़रिया खपाए, मोहम्मद पंहिंजी न्याणी ॾिनी आहे, वञी करे सामान वठी अचां। हज़रत अली साईं खे उस्मान चयो घणे में खपाईंदे? चई तूं करेसि रक़म। चई न न, आओ शइ तुंहिंजी आहे, रक़म तूं करेसि। हज़रत अली रक़म कई, उस्मान साईं ॾिनी। ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे, नबी साईं निकाह पढ़ियो, अबू बकर उमर निकाह जा शाहिद, मुबारकूं थी वयूं। हज़रत उस्मान चयो या अली यार मुबारक अथई, मोहम्मद न्याणी ॾिनई, तुंहिंजे निकाह जे ख़ुशीअ में मां मिठाई बि वठी आयो आहियां, हीअ ज़रिया बि मां तोखे तोहफ़े में थो ॾियां। अली से मस्जिद में हो, काते काते मस्जिद में 24 कलाक। एक मस्जिद के बुहारी नहीं दो अली साईं पान जुबो लाए। चवण वारन चो या अली मस्जिद के बुहारी छो तो ले, हा जुबो छो तो लाए? जे मिठे मोहम्मद चो मस्जिद अल्लाह जो घर आ, मस्जिद जेका जन्नत आ, जे मस्जिद के बुहारी नहीं उन जन्नत खे ॾिनी। ता कने ॾिनी? हा काते का ॿुधाईंदा मोरी साहब बाथरूम साफ़ न आहिनि। पेशमाम रखो साईं 5,000 पगार साईं टैंकिन में किनो आहे, मस्जिद के बुहारी नहीं थई। अरे मौलवी पेशमाम रखियो अथई या भंगी नमाज पुठियां हिन इमाम जे जैसे सफ़ाई ना आहे, सफ़ाई तूं कर न। जंहिंखे घर मानी न मिलंदी आहे वो भी पेशमाम ते कावड़े ॾींदो। पेश इमाम इमाम साहब जंहिंजे कंड नमाज थो पढ़े पुठियां हिन इमाम जे, उनजी तोड़ इज़त इहा हूंदी त तोहारी नमाज बि कोन थींदी। इमाम जी इज्जत कर, इमाम इज्जत वारो है। कावड़े वेठा से मुल्ला सही मुल्ला, हाँ से मुल्ला शुक्र कर जो मुल्ला आते ही मुल्क हले ही दो। खुदा जी ज़ात जो तुम्हारा मोरा कम पूरा है। साईं साहिब सरदार जे मदरसे में वञो या तव्हां जी मस्जिद में हे बच्चा सुबह जो कुरान खोले, अल्लाह सां कचहरी था कनि।
इमाम अहमद बिन हंबल रहमतुल्लाह अलैहि के रब जी ज़ियारत थी चो सुभान अल्लाह जे मौला तुझो कुर्ब छा में हासिल थींदो आहे जे अहमद कुरान पढ़ मुझो कुर्ब हासिल थींदो जे माना सां पढ़ा या बग़ैर माना सां जे माना सां पढ़ो या बग़ैर माना सां कुरान पढ़ मुझी रहमत वसंदे हे कुरान वारा कुरान पढ़ंदा आहिनि तो वारा मूं वारा कम ॾिसी सॼो ॾींहुं घणा कूड़ ॻाल्हाईंदा आहियूं ॻणींदा आहियो लिखो त सुभाणे कूड़ जेके ॻाल्हायो न अलाह जो नालो लिखो वेठो हूंदो हलो किथे आहे चई मां पने आहियां वेठो साईं सच ॻाल्हाई इन तोरा कूड़ तोरा वापार मूं वारा कम अज़ाब अचे पर हिन रब ॾिसे थो उहे बचड़ा कुरान खोली वेठा आहिनि हदीस जा किताब खोली वेठा आहिनि रब तो फरमाए मलाइको अज़ाब उतारियो न हिननि खे मां छा ॾिसां हे त ॾिसो मूंसां कीअं मुंहिंजो कुरान खोली मूंसां कचहरी था करे इन जे करे अज़ाब उतारे शुक्र कयो आलिम अथव मुल्क में अल्लाहु अकबर नबी अलैहिस्सलाम सहाबी आयो साईं फरमाए खबर आहे कर्ज़ वकोड़े वियो मदीने जे मीरा आमिना जे लाल इमामुल अंबिया फरमायो पुट मां तोखे वज़ीफ़ो ॾियां सोना दे सोने नबी फरमाए वञी करे ओ मुंहिंजा गरीब साहबी मस्जिद के बुहारी दे कर्ज लई ईंदी खुदा जी ज़ात जो कसम 6 महीना न गुज़रिया सागो साहबी आयो कपड़ा भी नवा पटको बोस्की जो पर तुरो जवान जो हिते हो अल्लाह अल्लाह मदीने जे मीर ॾिठो पाण फरमायो पुट दे खबर ओ मुंहिंजा महबूब ओ मुंहिंजा दिलबर ओ आमिना जा लाल ओ नबियन जा बगदार नबी एड़ो वज़ीफो ॿुधाई मां मस्जिद के बुहारी ॾिनी मस्जिद जा कख काना कढी करे मां ॿाहिरि उछले छॾिया अल्लाह मुंहिंजे सॼे कर्ज़ के बुहारी ॾेई छॾी पाण मस्जिद के बुहारी ॾे न तालिब जमाई थी ॾियो जमाई खुदा जो कसम सवाब अथव अली से मस्जिद के बुहारी ॾेई सुतो पियो नबी अलैहिस्सलाम आया पाण फरमायो कुम या तुराब उठो मिट्टी जा पी अल्लाह अकबर उठी वही करे मुर्की करे चल सुना अबे नालो अली रखियो अमर नालो हैदर रखियो तो रखियो आयो माके अबे अमर जो नालो एडो प्यारो ना है जेलो मोहम्मद तो नालो रखियो मुके प्यारो हां अली से मस्जिद के बुहारी ने हे मस्जिद जे वेजो ना नमाज पढ़ो अब नमाज पढ़ लो इंशाल्लाह पक्की या कच्ची हाँ नमाज पढ़ो मां अरबन जी तरक्की ॾिसी आयुमि अल्लाह जी मेहरबानी सां मां मक्के पाके में 12-13 ॾींहं रहियुमि ऐं मदीने में 15 ॾींहं 16 ॾींहं रहियुमि हाजी साहब जी बि मुलाक़ात सां थी इहे न सही हा मदीने में मिलियो अरबन जी तरक्की छा में तव्हां जे असांजे इलाइक़े जो मोहम्मद हारून कलो बि मूंसां हुयो पुछोसि वञी त कहिड़ो मके ऐं मदीने में मज़ो सही मको घुमिया पैसा कोन अरे मैं मस्जिद के दे बटर पे क्यों मुआरी रही पैया सही गरीब बाकी जे सांगे जे बाईपास से प्लाट खबर नो ना तब तुरे में भी पट को पैसा तेरो वर में भी पैसा खणी न सकत अरे काडो आंदई ज़कात ला को नहीं जैसे वरो वरे त्यान डाडो महांगड़ो आ वठी छलिया न ज़कात न तो कुटी ना मलाए मर नबी साईं फरमाया मेरा जवारा द्रिटम उघाड़ा हा थोरी टुकरी अॻियां पोयां मला के चहपगन रा कुटन पा गडन वांगुर पिया बजन जिब्रील केरन जैसे तुझा उम्मती केड़े ॾोह जा ॾोहारी जे ज़कात न ॾींदा रब माल जजो ॾिनो पर ज़कात न कढंदा ॾे ख़बर अल्लाहु अकबर अरबन जी मां तरक्की ॾिसी आयुमि छा में खुदा जी ज़ात जो कसम अरब सगोरा पेजारो ते हितो असांजा वॾा वज़ीर गाॾियुनि ते घुमनि आम माण्हू खे उहा गाॾी आहे असांजे पाकिस्तान खे बि उहे गाॾियूं अल्लाहु अकबर ब्रेक लगी गई तालो ही न हल दुकान बंद थी रेड़िन ते कपड़ा अची शटर हेठ थी का भी मानू ताके नजर न इंदो जेके इमाम जे पोया नमाज नथा पढ़न साई पगल वाला उहे भी काकूसल में लिखया पिया न बाहर ना कोई भी ना रुपए जी विषय जा पर करोड़ जो सौदो कने ना मां पैसा पे मटाया उन ॾींहं असां मोहम्मद हारून भी हुयो असां जो मोहम्मद हारून हुयो मोली अब्दुल वाहिद हुयो वयासीं पैसा मटाइण मोटिया पिया अचूं ऐं उते पैसा उनखे ॾिनासीं उतां जा पाकिस्तानी पिया वठूं त अल्लाहु अकबर थी उते जो उते ब्रेक लगी वई चई बाद सलात ला बाद सलात नमाज खां पोइ अचिजो किराड़नि जो वापार हेठि वेठो आहे बांग आई आहे जे मुला में आया देर आहे हेॾे हेॾे बटल पई न वञे तो जिता वकर वॾे यार जुमे वारे ॾियारे मौली साहब वाइस पियो कंदो कंदो अधु कलाक गुज़री वियो जॾहिं ख़बर अचे मुला आया तकी थो करे ख़ुतबो त न शुरू कयो न 8 ॾींहं बि तूं दीन जी ॻाल्हि सिखण नथो अचे
मुफ्त में कुरान मिले तो कदर को नहीं। अल्लाह अकबर। अल्लाह जो नालो तो मुझो सुनो अली निमाजी हो, अली हाजी हो, अली गाजी। असां जो मलकन जो इन गाल ते इख्तिलाफ आओ चवंदा अली मुश्किल कुशा, असां चवंदा न न मुश्किल कुशा अली न मुश्किल कुशा अल्लाह। अरे मुश्किल कुशा निंड न कंदो, मुझो सोनो अली निंड कंदो हो, मुझो सोनो अली खाईंदो हो, अल्लाह खाइण खां पोइ मुझो सोनो अली पीअंदो हो, अल्लाह पीअण खां पोइ मुझो सोनो अली निंड कंदो हो, अल्लाह निंड खां पोइ मुझो सोने अली के घरवारी, अल्लाह घरवारी खां पोइ मुझे सोने अली के बाल बचो, मुझो रब औलाद का बोग, मुझे सोने लिए के अब्बो अल्लाह अब्बे का बोग, मुझे सोने लिए के अम्मल अल्लाह अम्मल का बोग, मुझे सोने लिए के बीबी अल्लाह बीबिन का बोग। मुश्किल कुशा अली न अल्लाह। ए दुनिया वारा पोया लिखन तो गालें ते लिख रहींदान, को चवंदो आहे अली वारिस, को चवंदो आहे नबी वारिस, को चवंदो आहे भिटाई वारिस। पर अचो त क़ुरान खां पुछूं, खोल सी बारो 14 सूरत हिजर तो इन्ना नहनु नुही व नुमीत व नहनुल वारिसून। वारिस केरा ए पोयो छा लिखंदो आहे? नथा ॻाल्हायो लिखंदो आहे। तव्हां असांजी गाॾी जो फांसी पवंदी आहे त धिको जोड़ींदा हो त कंहिंजो नारो हणंदा हो? काथे निकिरी वई साईं। अब ना गलत तो करें। हजरत नूह अलैहिस्सलाम जी बेड़ी जमीन पानी कढियो, आसमान मां पानी आयो, कलमे वारन के भी हरई पुट न आयो, बुढ़ी वियो। जॾहिं बेड़ी ते वेठो जमीन पानी मथे कंदी थी अचे, जनाब नूह अलैहिस्सलाम जी बेड़ी हले। अल्लाह फरमाए मुंहिंजा दिलबर ॿुधाइनि ॿियनि जा नारा ताणनि। मुंहिंजो नूह नबी जॾहिं बेड़े में वेठो हलण शुरू कई, चए थो बिस्मिल्लाह मजरेहा व मुरसाहा इन रब्बी लगफूरुर रहीम। अल्लाह जो नालो खणी करे हलो, खुदा जी ज़ात जो कसम तू त चए थो अली वारिस, पर खैबर जे मौके में अली बि जेको वारिस अल्लाह के चई करे अल्लाह अकबर जे नारे सां फतह कयो। अल्लाह अकबर नारा हुनजा अली नारा हणे अल्लाह। रब तो फरमाए इन्ना नहनु नुही व नुमीत, असां ही तव्हां खे जियारियो आहे, असां ही तव्हां खे मारींदासीं। व नहनुल वारिसून, मां अल्लाह ही तव्हां जो वारिस आहियां। चओ न सुभान अल्लाह। केरा केरा अल्लाह। इन्ना नहनु नुही व नुमीत व नहनुल वारिसून। रब तो फरमाए मां ही तव्हां खे जियारियो, मां ही तव्हां खे मारिया ऐं मां ही तव्हां जो वारिस आहियां। वारिस केरा? हज़रत अली साईं। हैदरी कहिड़ा हो? सभु हथ त मथे करो, सभु हैदरी हो। पोइ हज़रत अली साईं खे जेके 3 शयूं वणंदियूं उहे तव्हांखे वणनि थियूं? कहिड़ियूं? अल ख़िदमत लिज़ईफ़ वस्सौम लिस्सईफ़ वज़्ज़र्ब बिस्सईफ़। सोना मां अली के 3 शयूं ॾाढियूं वणंदियूं थई। अली जे दर ते मेहमान अचे, अली उन जी ख़िदमत करे। अली मेहमान नवाज़ो। मेहमान को था परे ॻाल्हाए बाबू अचे तो मानी भी खाधल कंदा रहे। हां वरी जो ईंदो पुछंदा साईं थधो हलंदो गरम हलंदो? हाणे ॾे मूंखे साईं मानी मानी त न खाईंदो। सलाह ईअं कंदा अथई मानी त न खाए बि न बाना तूं चाहे बड़कंदड़ प्यार उन्हारे जो। हज़रत अली साईं फरमाए तो मुंहिंजे दर ते मेहमान अचे मां अली उन जी ख़िदमत कयां। बे नंबर में हथ में तलवार हुजे, अल्लाह ही रसूल जे दुश्मन सां लड़ाई कयां, जिहाद कयां। ऐं 3 नंबर में वस्सौम अल ख़िदमत लिज़ई वज़्ज़र्ब लिस्सईफ़ वस्सौम लिस्सईफ़। पर मैं गर्मी जा ॾियारा हुजनि मां अली के वात ते रोज़ो हुजे। अल्हम्दुलिल्लाह रोज़ा अचण वारा आहिनि, बाक़ी 3 महीना तक तयार आहियो न भाउ? बाक़ी 3 महीना ॼाण कुझु महीनो अथनि। हेॾो रमज़ान हेॾो ईंदो ओला खां। हा रमज़ान ईंदो ओला खां, शाम जे टाइम ते सिजु लहण महिल धूड़िया करे लहंदो। हा हमरा हिकिड़े चयोसीं हेॾो ईंदो, चई रमज़ान में छा थींदो आहे?
जे मां मानी बंद रोज़ो पानी बंद पानी बंद अखियुनि खे रोज़ो वात खे रोज़ो कन खे रोज़ो हथनि खे पेरनि खे साईं बीणी चई उहा बि बंदि साईं गिला कॾहिं कयूं था चई उहा बि बंदि कूड़ चई उहो बि बंदि पोइ मरी विया साईं हेॾो ईंदो चई हा रमज़ान शरीफ़ चई हा डंडो खणी वञी बीठो इनखे असां जहिड़ो करिणो आहे हर शइ बंदि ॾिठई त ॾाची थी अचे गोरे सूदी चई इहो पक रमज़ान शरीफ़ गॾु अथसि रोड़ा डोड़ा डाचे के मारे शरीफ भजी वियो मौलवी साहब के चए रमज़ान मारे आए मैं शरीफ भजी वियो हाँ बा रमज़ान शरीफ सुभान अल्लाह वो नौजवानो सजी रात वेठा ना ॻाल्हायो फोन ते के छाजे करे जैसे पैकेज आहे न यू फोन वारनि पैकेज ॾिनो आहे ज़ोंग वारनि पैकेज ॾिनो आहे यू फोन जो पैकेज वणाई थो ज़ोंग जो पैकेज वणाई थो पर अल्लाह भी रमज़ान पैकेज जो महीनो ॾिनो अथई चओ न सुभान अल्लाह पैकेज नफल पर तो फर्ज जो सवाब फर्ज पर तो 70 फर्ज सवाब कुरान जो हिकमो हिकु खत्म कर 70 खत्म जो सवाब रमजान में हिकु जुमो पर तो 70 जुमन जो सवाब बस रमजान वाली फजीलत वारो रोजेदार शाम जे टाइम ते जने रोजो छोड़ींदो आहे न हां मलाइके ॾिसंदा कलम खणी तुंहिंजे सवाब खे लिखंदा अल्लाह पुछंदो मलाइको छा था कयो चए साईं सॼो ॾींहुं न मानी न पाणी उञो बुखियो जून जो महीनो साईं लुक पई लॻे अंदरि वञी लिकी फ्रिज मां पाणी पीआं न ज़ाल ॾिसे सां न बच्चा ॾिसां पर भउ तुंहिंजोसि मौला मौला पोइ इन जो सवाबु न लिखूं अल्लाह फरमायो असौम ली व अना अजज़ी बिही बानो रोज़ो मुंहिंजे लाइ रखियो आहे बदिलो मायासीं लिखो मुंहिंजो शान लिखो 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 मुंहिंजो शान मलाइकनि जो साईं कलम खे ताक़त न आहे जो तुंहिंजो शान लिखूं खुटी न सघंदो फरमाई पोइ रोज़ेदार जे सवाब जी हद ही काने का जो बदलो मां अल्लाह पाण आया मां पाण आया से पाण लिखो मुझे शान अल्लाह अकबर एडी फजीलत वारो महीनो अचे तो बेनसीब को भी तू खटे ना हेला तो के रखनास गरीबन के रोजा भी रखाइनास तालिबन जी भी ख्याल कंदास मदरसे में आलिमन जी खिदमत कंदा रमज़ान में मौलविन के पालियो हूं भी त अल्लाह पालींदो आ पर तव्हां महिनत करे अचो ईअं त सिजल जे टाइम ते मानी पंहिंजे घरों खणी अची कुंड में वेहा दाई मां पंहिंजे घरों वांदी हाणे घरों वांदी त घर कयां ई ते वांदी पोइ हाणे त ॿियनि खे ॾे त मुंहिंजी मानी ते रोज़ो छोड़ियो हुज़ूर फरमायो जेको कंहिं हिकिड़े रोज़ेदार खे गिलास पाणीअ जे सां रोज़ो छोड़ियईं सवाबु एॾो त सॼी उम्मत खे ॼण रोज़ो छोड़ाई मां अर्ज़ु कई थो वञा तव्हांखे ग़रीबनि जी मदद कयो यतीमनि जे मथे ते हथ रखो तालिबनि जी ख़िदमत कयो साईं जन मेराज तां मोटिया अल्लाह न्यापो ॾिस त मुंहिंजी उम्मत खे चओ त 3 शख़्सनि जी इज़त कनि आलिमनि जी इज़त कनि अबे अम्मा जी इज़त कनि ऐं क़ुर जे हाफ़िज़नि जी इज़त कनि कंदो आलिम जी इज़त कयो आलिम नबी साईं फरमायो मुंहिंजे सीने जा वार अल उलमा इन्नल उलमा वरसतुल अंबिया फरमायो आलिम मां मोहम्मद जा न 1.25 लाख नबियनि जा वारिस हा उलमा उम्मती कम भी है बनी इसराइल मुझी उम्मत जा आलम ये तो जी बनी इसराइल जा नबी जेको के आलम जे कचहरी में वेठो जो नबी जे कचहरी में वेठो तेम दुआन मन के गर्मी तो होते उलमा जी गिला तो कनो होते फतोहला हलाक थी ने तबाह थी नबी से फरमा कुन आलिम सब आलिम थी वणो सही न थी सकिया से और मुतअल्लिमन भरा तालिब थी तालिब भी न थी सकिया पढ़ो ना तालिब पढ़ंदे पढ़ंदे खुदा जी ज़ात जो कसम मरी वई त क़यामत जे ॾियारे जे हिफ़्ज़ तो करे त हाफ़िज़न मां बीठो हूंदे जे इल्म तो पढ़े त आलिमन सां बीठो हा कुरान जी ख़िदमत कर कुरान जी हे कुरान जी ख़िदमत छड़ो तो के मूंखे न मदीने जो मीर आमिना जो लाल इमामुल अंबिया मेराज वारी रात मेराज ते वयो ॾिठो देखो अछड़ी डाली सां बचड़ा तो वेठो पड़े पाण फरमायूं जिब्रील लब्बैक या रसूल अल्लाह पाण फरमायूं केरो सही इब्राहिम अलैहिस्सलाम शादो करे चई बाला दो पढ़ाए शादो पढ़ाए तौरात चईन इंजील चईन ज़बूर चईन पाण वाला सहीबा न ओ मुजा दिलबर अल्लाह इब्राहिम नबी जे मथा टूटी लगाई तुझी उम्मत जा बचड़ा कुरान पढ़ंदे पढ़ंदे हथ में जाना वफात करे अल्लाह जनाब इब्राहिम नबी जे मथा टूटी लगाई तो मोहम्मद करीम जे उम्मत जे बचड़न के तो मोहम्मद करीम वारो कुरान पढ़ी पूरो थो कराए छड़े सांगन वारा कुरान जी ख़िदमत कयो था त शुक्र क्यों रब इब्राहिम नबी खां भी वरती आहे एॾो
केड़ो प्यारो आ कुरान और रब के हाफिज़न जी इज्जत क्यों आलिमन जी इज्जत क्यों अबे अम्मा जी कंदो अबे अम्मा जे पेरन जेठा जन्नत अमर जे अल जन्नत तहत अक़दामिल उम्महात हुजूर फरमाए मां जे पेरन जे हेठा जन्नत अबो अबो जन्नत जो दर्रा अबो जन्नत जो दर्रा पी के गल पड़ा मरे ना तो खंगी खंगी सजो घर खंगा रखे बेशर्मा तो के हया न तो अचे हंगी हंगी सजो घर किन क्यों है पर अबे अम्मा नफरत तो को न कई अज हथ कुराड़ा थिया कमजोर थिया गर्मी सर्दी में कमाए तो के पालियो तुझे तुझे चवण के मुताबिक कपड़ा मोटरसाइकिलूं मोबाइलूं पान पोड़ो थियो हाने अबो न तो वणई बुढ़ी मर अज पी के ही तो चवे सुभाणे तो पट तो के डंडा जेड़ी करनी तेड़ी भर मां जी इज्जत क्यों मां जी मदीने जो मीर वेठा माई थी अचे सही तबूक जे इलाइके खां ताइफ जे इलाइके खां औरत थी अचे ताइफ में अञा ताईं उन अम्मा जो घर भी मौजूद उन घर में जाते मिठो मोहम्मद बकरियूं चारे मोटाईंदो हो खुदा जी ज़ात जो कसम वो या भी तंबेलो बकरियूं वारो मौजूद आ खुदा जी ज़ात जो कसम तवज्जो कजो अल्लाह अल्लाह साहबा जो या रसूल अल्लाह ताइफ जे इलाइके का माई कुरारी डाची दो हुजूर थे चादर मुबारक किरी भई वनी करे उन कुरानी के जो अम्मा भी उन माई जा पैर पांजे कुल हंदे रखी जो अम्मा गेट लई हुजूर लाए आयो घर वठी आयुस खिदमत कयो वरी उन खां बाद में तोहफा तारा भरनो साहब आखिरन दीनिल सगोरन ते साईं ये कुरानी के जंहिंखे तव्हां कुल हंधे पंहिंजा उन जा पेर पंहिंजे कुल हंधे रखियो नुबत वारी चादर विछाइनो पाण फरमाए वो मुंहिंजूं बीबियूं वो मुंहिंजूं राणियूं अवां नथियूं सुञाणो इहा उहा मुंहिंजी अम्मा आहे इहा मुंहिंजी उहा अम्मा जंहिं मूंखे खीर प्यारो हो जंहिं मूंखे ॿारियो जंहिंजो नालो अम्मा हलीमा आहे हुजूर जी इज्जत कई तू मां के गारियूं दे ज़ाल जे चवण ते चे तो अम्मा तू कुड़िया ज़ाल सच्ची आ ज़ाल के लटा मां ता का पुछां तो मां ऐं ज़ाल में फर्क मानू कम था या न ज़ाल के 5000 वारो वगो अम्मा तू कुलाड़ी आ 1200 वारो घणो बुढ़ी मर जलो ज़ाल के वठी दे इन का वधी को अमड़ के वठी दे न अम्मा जी इज्जत मथे आ न जंहिंजी मां न आहे उन्हनि खां क़दुरु पुछो अम्मा दुआ जो दर्रा मूसा नबी निकिरंदो त अल्लाह फरमाए जिब्रील हाणे मूसा नबी जी अमल मरी वई रब फरमाए जिब्रील वञी चवेसि त हाणे ख़्याल सां निकिर जाए अॻे तुंहिंजी अमल ॿुधी पोयां तूं निकिरंदे त हथ खणंदे अल्लाह मुंहिंजे मूसा खां नाराज़ न थी अल्लाह मुंहिंजे मूसा जी पारत अल्लाह मुंहिंजो मूसा जज़्बाती अथई कावड़ न कजाए अॼु दुआ ॾियण वारो कोई कोन हले तूं घरां निकिरंदो आहे न अम्मा पोयां दुआ कंदी अल्लाह मुंहिंजे बचे जी पारत ज़ाल चवंदी पाणे रुली रुली अची सुम्हंदो अम्मा खे निंड न ईंदी अड़ी अदी ॾिस त काॾे वियो अम्मा वरी नो खे चवंदी अमड़े हे पुछ त छोकिरनि सां वियो तूं वरी पने में यारनि सां वेठो हुजे वेठो कढ़ायूं का अम्मा खे निंड न ईंदी हा निंड न ईंदी अड़ी अम्मा काॾे वियो उहो बि चवंदी सुम्ह पाण ईंदो हे वरी कमीनो ईंदो त सिधो ज़ाल जे कमरे में अम्मा दर खड़को ॿुधंदी ओ अब्बा आयो अल्लाहु अकबर अब्बा आयो चवंदो हाओ ॾाइण जागे थी हा हे कमीनो ईअं चवंदुसि सिधो ज़ाल जे घर दर वो चवंदुसि आंदई पने मां पकोड़ा हिसा ॻोल्हींदई अम्मा चवंदी हली छॾेसि मुंहिंजे बचे टुकुर खाधो हाले ज़ाल खीसा ॻोल्हींदई अम्मा पेट ॻोल्हींदई उन मां सां रंजाए न अल्लाह पंहिंजी इबादत सां गॾु क़ुर में पढ़ो जाते पंहिंजे लाइ चयो अथई न उते अम्मा जी पारत अबे जी अल्लाह तो फरमाए अम्मा पारत थो कयांव पंहिंजी ॿियो अबे जी टियों अम्मा जी साईं इन आयत में भेण जी पारत न कयईं भाउ जी न कयईं चाचे जी न कयईं ज़ाल जी न कयईं अल्लाह तो फरमाए मां अकेलनि जी पारत कया न ज़ाल हिकु वई त ॿी ईंदी भेण हिकु वई त ॿी ईंदी ॿाहिरि ॿिया थींदा रब तो फरमाए मां बि अकेलो तुंहिंजी अम्मा बि हिकु अथई अबो बि हिकु अथई उन अकेलनि जी पारत थो कयां मुंहिंजी बि पारत सजदो मुंहिंजो कर ऐं ॿी पारत थो कयां त अबो कोराड़ो अथई अबो वई त ॿियो अबो न थींदी अमड़ वई त ॿी अमड़ न थींदई मां रब खे छॾी त ॿियो रब न थींदी मूंखां सवाइ ॿियो रब कोन्हे तंहिंजे करे टे अकेला अथई हिन टिनी जी पारत थो कयां मुंहिंजी बि पारत अथई अबे जी बि त अमड़ जी मां खे ॻाल्हियूं थो ॾे पीउ खे ॻाल्हियूं थो ॾे नबी साईं फरमाए मेराज वारा त रब सॾे करे चयो या मोहम्मद मुर उम्मत का अकरिमु सलाम अल आलिम अल वालिद हामिल कुरान अबे अम्मा जी इज्जत कनि आलिम जी इज्जत हे आलिम क़यामत जे ॾियारे आलिमनि खे रब इज़ात ॾींदो 80 माण्हू सां जन्नत में सुभान अल्लाह
आबद के चवंदो आबद वञ ॻोल्हींदे हिकिड़े मथां कंदो अलाह साईं हिन खे त जन्नत ॾाढो अथई न साईं चाचो अथई न सौटु अथई न साईं केरु आहे चई साईं मां जॾहिं मदरसे में पढ़ंदो हुउमि न मां ग़रीब हुउमि पोइ मूंखे किताब वठी ॾींदो हो पुट अरबी पढ़ंदो हे किताब कहिड़ा खपनि पुट क़ुर अथई क़ुर साईं मूंखे क़ुर वठी साईं मूंखे लचड़ा बि वठी ॾींदो मदरसे में ईंदो ॾिसंदो तावन अॼु हिन जे लाइ ऑर्डर थियो आहे चल मुंहिंजो मौला तूं मूंखे सिफारिश जो इज़्न ॾिनो आहे रब फरमाईंदो मां वञ हिनखे मुंहिंजो हुकुम थिए त जन्नत में वठी वञ अबे अम्मा जी इज़त कयो रब रहमत जो मथो बि हो रहिया कड़ी वसाए वठो साॻियनि वारो भली ज़िंदगी रही त मुलाक़ात कंदासीं हिक ॿिए जी इज़त कयो मां न कयो बसि मन तवाज़ा लिल्लाह रफ़अहुल्लाह जेतिरो अलाह जी रज़ा ख़ातिर पाण खे घटि कंदो अलाह ओतिरो बुलंद करे छॾींदो रब्बना तक़ब्बल मिन्ना साईं ॿियो आहे दुआ जो रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका या अल्लाह से असांजो वेहण असांजो ॿुधणु क़बूल फरमा हिन मस्जिद खे ता क़यामत आबाद फरमा दोस्तनि जी महिनत खे क़बूल मक़बूल मंज़ूर फरमा कर्ज़दार कर दूर फरमा रे औलादनि खे नेक साल औलाद अता फरमा बीमारनि खे सफ़ाए कामिला आजिल मुस्तमिर नसीब फरमा ए मुंहिंजा मौला ए मुंहिंजा अल्लाह असां गुनाहगार आहियूं बदकार आहियूं असांजे गुनाहनि खां तुंहिंजी रहमत तमामु घणी आहे मौला करीम असांजे गुनाहनि खे न ॾिस पंहिंजे रहम ऐं करम खे ॾिसी करे असांजे हाल जे मथां रहम फरमा असांजे हाल जे मथां रहम फरमा या अल्लाह तू रहम न कनी त दुनिया जी का बि ताक़त न आहे जो रहम करे रहम कर मुंहिंजा साईं सतारा तू सतो कर वसल्लल्लाहु तआला अला हबीबी सय्यिदना मुहम्मद